सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हांजो मेज़बान जाफ़र मेमण। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे डॉक्टर एन बलोच हाल में, जिते सिंधी अदबी संगत जी 60वीं सालगिरह जी तक़रीब रखी वई आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे तरफ़ां रखजंदड़ ही जेका तक़रीब आहे, इन में सिंध जा तमामु काफ़ी नामियारा शाइर, अदीब, कहाणीकार जो इन प्रोग्राम में ॾिसजी रहिया आहिनि। इन सां गॾो गॾु इहो बि नज़र अची रहियो आहे त पिंडाल में वेठल जेके दोस्त आहिनि, इन्हनि जी अक्सरियत तक़रीबन सिंध जे समूरनि ब्रांचुनि में जेके शाखूं आहिनि सिंधी अदबी संगत जूं, उन्हनि जा अॻुवान बि हिते मौजूदु आहिनि। हीउ प्रोग्राम हींअर शुरू थी चुको आहे, तंहिं करे अचो त हिन प्रोग्राम जी जेका रेडियो रिपोर्ट आहे उहा असां अव्हांजी समातुनि ताईं रखूं। असांजी हिन सिंधी अदबी संगत जी 60वीं सालगिरह तक़रीब जो ख़ुसूसी महिमान मिनिस्टर कल्चर हैदराबाद में पहुतो आहे। 5-10 मिंटनि में तव्हां वटि पहुचंदो। पर हिन वक़्तु असांजे हाल में जेके दोस्त जेके अदियूं पहुता आहिनि, माण्हुनि खे भलीकार चवंदुसि। असां वटि नाले वारो शाइर ख़लील खोसो वेठो आहे, उनखां बि असां शाइरी ॿुधंदासीं। अमर फयाज़ साहिबु आहे, रफ़ीक ईसाणी आहे, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा खोड़ो, अब्दुल्ला सरोही, जाफ़र मेमण, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, मोहम्मद हुसैन कादरी साहब, नूर गलू, असगर बागी, मक़बूल नारेजो ऐं असांजी अदी रज़िया तारिक, फातिमा बुरगड़ी, उमेरा नूर, कमर वाहिद, मैडम मुमताज़ भुट्टो, डॉक्टर अरबिया नूर, ज़ाहिद आबड़ो हमसरी जी एडिटर आहे, उहो असांजे वटि मौजूदु आहे। इरशाद सुमरो नाले वारी शाइरा आहे, अदी कश्मीर सुमरो हिते मौजूदु आहे। असां सभिनी दोस्तनि खे अदियुनि खे हिन सालगिरह में असांजे हिन ख़ुशीअ वारे काज में शरीक थियण ते भलीकार चऊं था। साॻी वक़्त ते असांजे जेके अॼु असां जिन अदबी शख़्सियतुनि खे लाइफ अचीवमेंट यादगार एवॉर्ड ॾियूं पिया हिन अदबी संगत जी सालगिरह जे मौक़े ते, त उहे बि असां वटि काफ़ी दोस्त पहुची चुका आहिनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि सिंध जे नाले वारे ड्रामा निगार ऐं कहाणीकार साईं ज़ैब सिंधी खे गुज़ारिश आहे तूं अचनि ऐं 2 लफ़्ज़ ॻाल्हाइनि। जेसिताईं असांजो मिनिस्टर जे तेसिताईं तव्हां असां वटि 2 लफ़्ज़ सिंधी अदबी संगत जी। क़ाबिल एहतराम मुश्ताक फुल साहब, डॉक्टर ज़ुल्फ़िकार सियाल, डॉक्टर गफ़ूर मेमण साहब, मुंहिंजो भाउ जामी चांडियो, साईं मदद अली सिंधी, हेठि वेठल मुंहिंजा दोस्तो भाउरो भेनरूं। सिंधी अदबी संगत
उहा फ़क़ति उनजो हिकिड़ो सिंध में फ़क़ति अदबी किरदारु न आहे। सिंधी अदबी संगत जो सिंध जे समाज में हिकिड़ो भरपूर किरदारु रहियो आहे ऐं उहो रहणो आहे। त महिरबानी करे जेकॾहिं वेहो था आऊं ॻाल्हायां, कंहिं बि ॿोलीअ जो अदब शाइरी उहो उन ॿोलीअ जी नुमाइंदगी कंदो आहे ऐं उहो अदब पंहिंजे दौर जी तारीख़ हूंदो आहे। सिंधी अदबी संगत जीअं मूं अर्ज़ु कयो त फ़क़ति हिकु अदबी तंज़ीम न आहे, पर सिंधी अदबी संगत सिंध जी जदीद तारीख़ जो हिसो आहे ऐं सिंध जी जदीद तारीख़ आहे। अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां बेशुमार लेखक, नवां लेखक आया, उन्हनि हितां सिखियो ऐं उन्हनि मोट में सिंध खे घणो कुझु ॾिनो आहे। सिंधी अदबी संगत इन हवाले सां मूं अर्ज़ु कयो त उहा फ़क़ति अदबी तंज़ीम न आहे, उनजो एतिरो न आहे त मुख़्तलिफ़ अदबी तंज़ीमूं आहिनि, गॾिजाणियूं थियनि थियूं, ताड़ियूं वॼाइजनि थियूं, तारीफ़ूं कजनि थियूं। सिंधी अदबी संगत जो रोल उन्हनि सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे, शुरूअ खां वठी मुख़्तलिफ़ रहियो आहे। अदबी संगत पंहिंजे भरपूर क़ुवत सां मौजूदु रही आहे, हर दौर में मज़ामत कंदी रही आहे। सिंध जे मसइलनि ते, सिंध जे इशूज़ ते अदबी संगत पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी रही आहे, न फ़क़ति अॼु पर माज़ीअ में। ऐं सम्झां थो त मुस्तक़बिल में बि सिंधी अदबी संगत जो अहिड़ो ई भरपूर किरदारु रहंदो। हिकिड़ो इख़्तिलाफ़ जो हिकिड़ो रंग ॾिनो वञे पियो, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखियो वञे पियो, मुख़्तलिफ़ दोस्त मुख़्तलिफ़ फोरम्स ते ॻाल्हाइनि था पिया। हाणे इन तारीख़ जेका आहे उनखे मस्ख़ न कयो वञे। सिंधी अदबी संगत खे 60 साल थिया आहिनि, 69 साल थिया आहिनि या 64-65 साल थिया आहिनि। इहो तारीख़ में जेको कुझु आहे उनखे क़बूल करणु खपे, उन सां इख़्तिलाफ़ न करणु खपे। तारीख़ डॉक्यूमेंट्स जे बुनियाद ते ठहंदी आहे ऐं इहे डॉक्यूमेंट्स पुराणा कोन्हनि के उन दौर जा के माण्हू तव्हांखे अॼु बि मिली वेंदा। सोभो साहिबु थोरो अरसो पहिरियों गुज़ारे वियो आहे, थी सघे थो सोभे साहिबु बि कुझु लिखियो हुजे, शमशेर कुझु लिखियो हूंदो। उहे माण्हू जिन अदबी संगत खे रतु सतु ॾिनो, उन्हनि माण्हुनि जे लिखियल दस्तावेज़नि जे बुनियाद ते सिंधी अदबी संगत जी तारीख़ जुड़ंदी, कंहिंजी ख़्वाहिश सां तारीख़ न जुड़ंदी आहे। तारीख़ कंहिंजे ख़्वाहिश जो नालो कोन्हे, तारीख़ हक़ीक़त जो नालो आहे, तारीख़ फैक्ट्स जो नालो आहे। इन करे कंहिंजे बि ख़्वाहिश ते तारीख़ न जुड़ंदी। अदबी संगत में जेकॾहिं मां पहिरें बि अदबी संगत जे प्लेटफॉर्म ते मूंखे जॾहिं बि डॉक्टर मुश्ताक फुल सॾियो आहे ऐं आयो आहियां, ऐं मूं पहिरें बि इहा ॻाल्हि कई आहे। हिकिड़ो दफ़ो मरकज़ी सिंध काउंसिल जो इजलास हो, गर्मा गर्मी लॻी पई हुजे ऐं उन मरकज़ी इजलास में तव्हां शरीक थींदा रहिया आहियो ऐं तव्हां ॾिठो आहे त जेको कुझु हशर थींदो आहे मथे में सूरु पवंदो आहे, जेको इख़्तिलाफ़नि खे ज़ाती नोयत ताईं खणी थो अची वञे, इहो ग़लति आहे। अदीब जो हिकिड़ो तमामु वॾो किरदारु हुजे थो। फ़क़ति जेकॾहिं तव्हां घर में वेही हिकिड़ो शेर लिखियो आहे त इहो कुंड पासे में लिखियलु शेर जेको आहे उहो समाज ते असरु विझंदो आहे। मां हिकिड़े अदबी तंज़ीम जी ऑफिस में वठी वियुसि, मां पंहिंजे पुटु यूनिवर्सिटी में पढ़े थो, उन सां गॾु लाड़काणे में किथे वियासीं कि अदबी तंज़ीम जी ऑफिस में 4 दोस्त कचहरी कनि पिया ऐं ॿाहिरि निकितो। जॾहिं कलाकु ॾेढ वेही मां ॿाहिरि निकितुसि त मूंखां मुंहिंजे पुटु सुवालु कयो कि बाबा ही 4, 5, 7 ॼणा वेठा आहिनि, इन मां कहिड़ो फ़ाइदो आहे? त उन में उन्हनि वेही शाइरीअ ते अदब ते गुफ़्तगू थिए पई। मूं चयो हिनजो तोखे अंदाज़ो कोन्हे, अॻिते हली जॾहिं तूं मैच्योर थींदे तोखे अंदाज़ो थींदो त 4 माण्हू अदबी संगत जे मीटिंग में जेका गुफ़्तगू कनि था उन जो अॻिते हली सिंधी समाज ते हिकिड़ो असरु थियणो आहे। इहो ई सबबु आहे त सिंध पाकिस्तान जे सभिनी सूबनि खां वधीक सुजाॻ आहे, वधीक जाॻे पई। सिंध कॾहिं बि सुती कान्हे, सिंध कॾहिं बि निंड न आहे कई, सिंध जाॻंदी रही आहे। इहो ई सबबु आहे त असां पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां, पंहिंजे तारीख़ जे हवाले सां, पंहिंजे कल्चर जे हवाले सां जेतिरो सेंसिटिव आहियूं, एतिरी पाकिस्तान जी ॿी का बि क़ौम एतिरो सेंसिटिव न आहे जेतिरो असां सिंधी माण्हू सेंसिटिव आहियूं। इन असांजे शऊर में सिंधी अदबी संगत जो तमामु वॾो किरदारु आहे। कंहिं बि सियासी पार्टी खां वधीक सिंधी अदबी संगत जो किरदारु आहे। ऐं मां हिन फोरम तां बि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो पियो त इख़्तिलाफ़नि खे ख़तमु कयो, इख़्तिलाफ़नि खे विसारियो, अदबी संगत खे मज़बूत कयो। तव्हां सभिनी जी महिरबानी। हिकिड़ो ऐलान आहे, सिंध एजुकेशन ट्रस्ट बिल्डिंग गाड़ी खातो हैदराबाद में नामेर अदीब सुराज लक जी सालगिरह जे हवाले सां तारीख़ 23 अक्टूबर ते शाम जो 4 वॻे नामेर अदीब डॉक्टर आकाश अंसारी लेक्चर ॾींदो ऐं सभिनी दोस्तनि खे उन में शिरकत करण जी दावत ॾिजे थी ऐं उनजो कोऑर्डिनेटर आहे साईं सतार भट्टी साहिबु। हाणे मां
गुज़ारिश कंदुसि सिंध जे नाले वारे शाइर खलील खोसे खे त उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाए। तव्हांजूं भरपूर ताड़ियूं खलील खोसो। खलील खोसे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नंढड़ो शेर पढ़ंदुसि त तुंहिंजनि आदनि जगादनि खां तुंहिंजनि शहरनि आबादनि खां, तुंहिंजनि आदनि जगादनि खां तुंहिंजनि शहरनि आबादनि खां, भितियूं बाबुल संधियूं पोइ ठहियूं काबुल संधियूं पोइ, न को हो नैनवा नालो न को आदम हवा नालो, फुटी ऐं कान हुई निसरी जेका तहज़ीब आ मिसरी, उन खां अॻु जॾहिं खां ही जुड़ियो आ जग, तॾहिं सिंधू वही आहे तॾहिं सिंधू ठही आहे तॾहिं सिंधू वही आहे। हिन मातर भूमि मुंहिंजी धरती सिंध अमरता सदके सदके, मातर भूमि मुंहिंजी धरती सिंध अमरता सदके सदके, तिन जे घसन पंधन रंधन वर वकड़ता सदके सदके, बबुर बेरियूं खारियूं ॼारियूं खिप ख़बरता सदके सदके, ही लाड़ विचोलो उतर काछो थर जे तड़ता सदके सदके, कलराठी ऐं चीकी मिट्टी धूड़ दुधड़ता सदके सदके, सखर रोहड़ी दादू मोरो कोट ककड़ता सदके सदके, खिपरो खाही खंडू खैबर खान खथड़ता सदके सदके, चोटियारियूं ऐं चूहड़ चक ऐं चांग चबड़ता सदके सदके, सिंध अमरता सदके सदके, धरती लाए जा दिल धड़के धड़ धड़ धड़ता सदके सदके, सिंधु दरिया मौजूं कुन जे कड़कड़ कड़ता सदके सदके, सिंध अमरता सदके सदके, राग भेटाई ढोरे बढ़ता सदके सदके, सिंध अमरता सदके सदके, साइण साती बानी बाई सूं सुगड़ता सदके सदके, भगो ठोड़ो कारूं झर ऐं जबल जड़ता सदके सदके, कुंजूं कुणकन मोर कई जा रुंज में रड़ता सदके सदके, बादल बरसा बरसातूं ऐं झिम झिम जुड़ता सदके सदके, सिंध अमरता सदके सदके, सिंध अमरता सदके सदके। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं सतार भट्टी साहिब खे गुज़ारिश आहे उहो अची वञे सिंधी अदबी संगत जी 60वीं सालगिरह जे हवाले सां कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि। साईं सतार भट्टी सिंधी अदबी संगत कराचीअ जो तमामु वॾो अरसो राब्ता सेक्रेटरी रहियो आहे ऐं असां वटि 2 दोस्त जेके आहिनि से उहे तय थियल हुया। साईं ज़ेब सां त मुंहिंजियूं तमामु घणियूं हुजूं आहिनि ऐं मूं सतार खे बि इहा गुज़ारिश कई त हुनजो वॾो तजुर्बो आहे अदबी संगत जे हवाले सां, मुंहिंजे ख़्याल में मुख़्तसिर ई, पर मां चाहियो पियो त सतार तमामु वॾे अरसे खां पोइ हैदराबाद आयो आहे कंहिं प्रोग्राम में, हुनजी एंट्री थियणु खपंदी आहे। डॉक्टर मुश्ताक फुल साहब जी इहा ई मोहबत आहे। सिंधी अदबी संगत में जेको बि सरगर्म या मुतहरिक कारकुन रहियो आहे, डॉक्टर साहब उन सां अहिड़ी मोहबत कंदो आहे जीअं मां जहिड़े हिकिड़े गुमनाम वर्कर खे हिते सॾु करे ऐं तव्हांजे साम्हूं 2 लफ़्ज़ ॻाल्हाइण जो मूंखे मौक़ो ॾिनई, एज़ाज़ु ॾिनई। डॉक्टर साहब इहे जेकॾहिं मोहबतूं आहिनि त सिंधी अदबी संगत जेको अॼु खां 50 साल 40 साल 30 साल अॻु चवंदा त एशिया जी सभ खां वॾी अदबी तंज़ीम आहे ऐं यकीनन इहे मोहबतूं तव्हां जेकॾहिं विराईंदा रहंदो त मां तव्हांखे दावा सां चवां थो त सिंधी अदबी संगत मुस्तक़बिल में बि एशिया जी वॾी सिंधी अदबी तंज़ीम साबित थींदी। अव्हांखे 60 साल सालगिरह जे मौक़े ते दिलि जे गहराइनि सां मां मुबारक ॾियां थो। महिरबानी। सिंधी अदबी संगत जी मुतहरिक शाखूं सिंध जूं ऐं उन्हनि जे सेक्रेटरियुनि खे हाणे पाण सर्टिफिकेट ॾींदासीं। सिंधी अदबी संगत जी 60वीं सालगिरह जे मौक़े ते सकाफ़त खाते जो मिनिस्टर साईं नाले वारे शाइर सरदार शाह साहब मौजूद आहिनि। असां उनखे भली ॻाल्हि था चऊं। मां हिन शेर सां सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल खे घुराईंदुसि त कंडा मूं पेरनि में तोड़े लख लॻनि, आङुर आङूठी न मुड़े, छिपूं पेर छिननि, वेंदे ॾांहुं पिरनि, जुती जात न पायां। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में आजिया लाइ गुज़ारिश आहे डॉक्टर मुश्ताक फुल खे भरपूर ताड़ियूं हुजणु घुरिजनि। सभ खां पहिरियां त मुंहिंजी सिंधी अदबी संघ जे कारकुननि खे गुज़ारिश आहे त अॼु असांजे अमर जी सालगिरह इन में हिकिड़े सुहिणे नमूने सां प्यार सां मोहबत सां ॿुधो ऐं भरपूर ताड़ियूं वॼायो त ख़बर पए। हबीबन हेकार मजा में सॾु कयो, सोमू सभु जमार ओरण इहो ई थियो। मानवारा सकाफ़त ऐं सियाहत जो सूबाई वज़ीर, पर उन खां वधीक असांजो नामियारो शाइर ऐं बहितरीन नसर नवीस साईं सरदार शाह साहब
मोहतरम डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब, मोहतरम जामी चांडियो साहब, साईं मदद अली सिंधी साहब, ऐं असांजो मोहसिन असांजो दोस्त डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल साहब, ऐं साम्हूं वेठल मुंहिंजूं भेनर, मुंहिंजा मोहसिन, मुंहिंजा हमदर्द, सिंधी अदबी संगत सां प्यार कंदड़ साथी ऐं सिंधी अदबी संगत जा जेकबाद खां वठी कराची, ठट्टो, बदीन, टंडो, अलायार, मटियारी, सांगड़, नवाबशाह, दादू, खैरपुर, सखर, शिकारपुर, लाड़काणो ऐं सिंध जे कुंड खुर्च खां आयल सेक्रेटरी, काउंसलर ऐं सिंधी अदबी संगत सां पंहिंजे माउ जेतिरो प्यार कंदड़ दोस्तों ऐं साथियो, जीए सिंध, जीए सिंधी ॿोली, जीए सिंधी अदबी संगत। दोस्तो, सभ खां अॻु में तव्हां सचपच त सिंधी अदबी संगत जे कारकुननि, पंहिंजनि मोहसिननि, पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजनि साथियुनि ऐं मथे स्टेज ते वेठल समूरनि महिमाननि जो दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे भलीकार चवां थो। ऐं हिकु ॻाल्हि वाज़े कयां थो त अॼु सिंधी अदबी संगत सिंध याने मर्कज़ जी 60वीं सालगिरह आहे। ऐं इहा बि ॻाल्हि वाज़े कयां थो त कुझु माण्हू अक़लियत में आहिनि, थोरा माण्हू जेके आहिनि, हिकिड़ो तव्हां टर्म ॿुधो हूंदो, इस्तिलाह ॿुधो हूंदो, डॉक्टर गफूर मेमण उनखे तमामु सुहिणे नमूने सां एक्सप्लेन करे सघे थो, पोस्ट मॉडर्निज़म। पोस्ट मॉडर्निज़म में छा थींदो आहे त कूड़ खे सच ठाहिबो आहे, ॾाढा सुहिणा रंग ॾेई कूड़ खे सच साबित करण जी कोशिश कबी आहे। पोस्ट मॉडर्निज़म में डिसेंट्रलाइजेशन याने अदम मर्कज़ियत वारो ख़्यालु हूंदो आहे ऐं सॼी दुनिया में पोस्ट मॉडर्निज़म अदम मर्कज़ियत वारो रुझान ऐं लाड़ो शुरू थी वियो आहे, जंहिंमें तंज़ीमुनि खे कमज़ोर करणु, इदारनि खे कमज़ोर करण जूं वॾियूं कोशिशूं थियनि पियूं। ऐं असीं सम्झूं पिया त जेका हिन वक़्तु थोरी थकी ॻाल्हि हले पई या सिंधी अदबी संगत खे कमज़ोर करण जी ॻाल्हि हले पई। ऐं आउं सम्झां थो त सिंधी अदबी संगत जे कारकुन जो जज़्बो जेको सिंधी अदबी संगत खे पंहिंजी माउ सम्झे थो, उहो उनखे कॾहिं बि कमज़ोर नथो करे सघे। छो त असां अॼु बि वाज़े था कयूं त 1956 17 अक्टूबर आचर जो ॾींहुं 1956 सिंध मदरसतुल इस्लाम, उते सिंधी अदबी संगत मर्कज़ जो कन्वेंशन थियो ऐं 12 शाखुनि जे 33 नुमाइंदनि सिंधी अदबी संगत जो क़याम अमल में आंदो। इन मां वाज़े थियो त 1956 खां अॻु में असां अदबी संगत जे अदम मौजूदगीअ जा इनकारी आहियूं ई न। 1956 खां अॻु में बि सिंधी अदबी संगत जूं शाखूं हुयूं। हैदराबाद शाख पंहिंजे तारीख़ ते सालगिरह मल्हाईंदी, लाड़काणो शाख पंहिंजे तारीख़ ते सालगिरह मल्हाईंदी ऐं सिंधी अदबी संगत जॾहिं मर्कज़ जो मर्कज़ी कन्वेंशन में 14 मेंबरनि ते मुश्तमिल कारोबारी कमेटी बि ठही आहे। पहिरियों दफ़ो सेक्रेटरी जनरल बि ठहियो आहे। अॻु में सिंधी अदबी सर्किल बि हुयो, उनजो आसानंद सदर हुयो, उनजो सेक्रेटरी गोबिंद माली हुयो। ऐं यकीन ॼाणो त गोबिंद माली भली हिकिड़े ॾींहं लाइ अदबी संगत जो बूटो पोखण जे लाइ जेका ॻाल्हि कई हुई, हिकिड़ी गॾिजाणी थी, उनखां पोइ लॾ पलाण जे करे का बि गॾिजाणी न थी, पर असां गोबिंद मालीअ जे किरदार खां कॾहिं इनकारी न आहियूं। इहो ई सबबु आहे जो अॼु जे लाइफ टाइम अची वेठे अवार्डनि में असां गोबिंद मालीअ जो बि अवार्ड रखियो आहे, उनजे नाले ते बि अवार्ड रखियो आहे। उनजे करे ही मुबालगो, ही जेका ग़लतफ़हमी पैदा करण वारी रवायत ऐं रीतूं ऐं रस्मूं आहिनि ऐं इहे कंहिं ते ज़ाती हमला करण वारियूं रीतूं रस्मूं आहिनि, उहे न हलणु खपंदियूं आहिनि। सिंधी अदबी संघ जे कारकुननि जो मां तमामु घणो थोराईंदो आहियां। जन 2006 में मूंखे वली असिर सां जॉइंट सेक्रेटरी चूंडियो ऐं 2010 खां 2000 हिन वक़्त ताईं 3 दफ़ो लगातार तमामु वॾी अक्सरियत सां मूंखे चूंडियो आहे। इहो साईं सरदार शाह वेठो आहे, जामी चांडियो वेठो आहे, साईं मदद अली सिंधी वेठो आहे, डॉक्टर गफूर मेमण वेठो आहे। यकीन ॼाणो त सिंधी अदबी संघ जो कारकुन मुंहिंजो औलाद आहे। मां उनखे पंहिंजे औलाद वांगुरु ॾिठो आहे। जेकॾहिं सिंधी अदबी संघ जो कारकुन ॾोकरीअ मां कंहिं सरकारी अमलदारनि जे थ्रू खयो आहे त राब्ता सेक्रेटरी सतार हुलिये जे मार्फत असां मुसलसिल जिदोजहद करे उन्हनि खां छॾायो आहे। जेकॾहिं फुलजीअ में असांजो वफ़ा यासीन आराई आहे,
उनजे पुलिस घर में घिरी आहे त सॼे ज़िले जे दोस्तनि घायल लिगारीअ जे अॻुवाणीअ में वॾी जुस्तजू करे उहो साबित कयो ऐं पुलिस खे मजबूर कयो त हू कारकुननि खां माफ़ी वठे। ऐं यकीन ॼाणो त सिंधी अदबी संगत मां दावा सां थो चवां त इन समूरे गुज़िरियल अरसे में मां कल्चर मिनिस्टर जी हिकिड़ो दफ़ो ऑफिस ॾिठी आहे ससीफ अली जो जी, आख़िरी दौर में हिकिड़ो दफ़ो शर्मिला फारूकी जी, ऐं साईं सरदार सां केतिरा दफ़ा ई राब्तो कयो, पर मां चयो मिलबो त कारकुन जे साम्हूं मिलबो, चोरीअ न मिलबो। साईं सखर आयो, मूंसां दोस्तनि चयो साईं सां मिलो, मूं चयो मूंखे मज़ो ईंदो मां पंहिंजे कारकुननि सां गॾिजी साईं सां मिलां। छो त साईं खे मूं मुबारक पहिरें ॾींहुं ॾिनी। कुझु माण्हुनि शर्मिला फारूकीअ सां आख़िरी ॾींहंनि में मां मिलुसि ऐं मां तव्हांजा मुतालबा खणी वियो जेके सरेआम मूं फेसबुक ते रखिया। असांजो रमज़ान में ॿिया दोस्त सभई शाहिद आहिनि। मूंखे चयो वियो त तव्हां मुतालबो कयो आहे त को सिंधी वज़ीर कल्चर मिनिस्टर थिए, ऐं मुश्ताक खुलियो अजायो मिलियो, मूं ते तनक़ीद थी। उन्हनि ई माण्हुनि जॾहिं सरदार शाह वज़ीर थियो त उन्हनि तनक़ीद शुरू कई। मूं चयो त बाबा हे त सिंधी माण्हू त अलाए ॿी ॻाल्हि आहे, पर हे त असांजो शाइर ऐं अदीब कलमकार नसर नवीस थियो आहे। बाबा जेकॾहिं इन्हनि जी बि आज्ञा न कयूं, जेकॾहिं डॉक्टर अब्दुल गफूर मेमण लैंग्वेज अथॉरिटीअ जो चेयरमैन थियो आहे, हिकिड़ो बहितरीन तहक़ीक़ कंदड़ ऐं हिकिड़ो नगाहत हिकिड़ो अदीब थियो आहे, ऐं जेको सिंधी अदबी संगत गुलशन अदीब जो मेंबर आहे, अॼु बि दस्तूरी गॾिजाणनि में वेंदो आहे। जेकॾहिं उहो थियो आहे, जेकॾहिं उन ते बि तव्हां आरा हो त पोइ मां छा कयां। ऐं अॼु सचपच त हीअ जेका लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड आहे, इन में जेके मूं लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड जे लाइ माण्हू असांजे टीम मुंतखिब कया, उस्ताद अमीर अली खान जेकॾहिं हिते आहे, उस्ताद अमीर अली खान खां पुछो त मां कल्ह फ़ोन नंबर हथ करे हुन सां राब्तो कयो, मां कॾहिं उस्ताद अमीर अली खान सां मिलियो न आहियां। जेके चवंदा आहिनि त यारी दोस्तीअ ते अवॉर्ड मिलंदा, असां सम्झूं था त अदबी संगत जे अवॉर्ड जी अज़मत हुजणु खपंदी आहे। ताज बलोच कल्ह सख़्तु बीमार हो ऐं राति मूंखे फ़ोन ते रोए पियो त ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो मूंखे ख़ुशी थी आहे त सिंधी अदबी संगत मूंखे लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड थी ॾिए, मां नथो अची सघां। असां आपा मरियम मजीदी खे लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ॾिनो आहे। हिन उमिरि में बि आपा मरियम मजीदी सुजावल जे अदबी संगत जे शाखुनि जी गॾिजाणनि में वेंदी आहे। असां जेकॾहिं साईं गुलाम हुसैन रंगरेज़ खे अवॉर्ड ॾिनो आहे, लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ॾिनो आहे, त यकीन ॼाणो त हू पंहिंजे शहर में सिंधी अदबी संगत जे कारकुननि जी हिन महिल पालना कंदो आहे, सिख्या कंदो आहे। साईं अब्दुल्ला शाह जलबाणीअ खे जेकॾहिं असां अवॉर्ड ॾिनो आहे त ही बारिश वसंदे, मींहुं हुजे, झुड़ हुजे, सिंधी अदबी संगत जे गॾिजाणनि खां वठी मरकज़ी इजलासनि ताईं ही शख़्स हिन उमिरि में बि असां ताईं ईंदो आहे। आपा नज़ीर नाज़ वेठी आहे, तमामु वॾो हुनजो अदब में कंट्रीब्यूशन आहे, ऐं उहा कल्ह बि मां सम्झां थो या टोड़ी सिंधी अदबी संगत हैदराबाद जी मरकज़ी ऑफिस में इजलास जो हुनजे गॾिजाणीअ जी सदारत कई अथई। असां हीअ चूंड इहा कई आहे, साईं मुर्तज़ा शाह ॾालाई वेठो आहे, टंडो अलाह यार जे शाख जे गॾिजाणनि में हिन महिल बि वेंदो आहे बाज़ाब्ता तौर ते। हिन दफ़े असां चूंड इहा कई त उहे माण्हू जेके हिन उमिरि में बि सिंधी अदबी संगत जे कारकुननि खे सिखण ऐं सेखारण वारे अमल में हथी था वेठनि, असां उन्हनि खे हीउ एहसासु ॾियूं, असां उहो मान ॾियूं। असांखे ॾियण लाइ, पंहिंजे कारकुननि खे ॾियण लाइ हिन पने खां वधीक मूं वटि कुझु कोन्हे, हिन पने खां वधीक कुझु कोन्हे को। पर यकीन ॼाणो त हिन ख़ाली सर्टिफिकेट जे लाइ सिंधी अदबी संगत जे कारकुननि जूं दिलियूं हिन महिल धड़कनि थियूं पयूं। यकीन ॼाणो ही छा आहे, ही हिकिड़ो उन्स आहे। मां वाज़िह थो कयां, मां यकीन सां थो चवां, ऐं मां सिंधी अदबी संगत जे हिन पंहिंजे 8-10 सालनि जे तजुर्बे ते मां लिखी रहियो आहियां त सिंधी अदबी संगत खे कारकुननि जो जज़्बो हलाए रहियो आहे। सिंधी अदबी संगत खे को बि ब्यूरोक्रेट नथो हलाए, सिंधी अदबी संगत खे को बि उहो अदीब नथो हलाए जेको चाहे थो त मां कंहिं बोर्ड ऑफ गवर्नर जो मेंबर थियां। सिंधी अदबी संगत खे उहो को बि अदीब नथो हलाए जेको चाहे थो त मां कंहिं इदारे जो सेक्रेटरी थियां। सिंधी अदबी संगत खे कारकुनो अवां जो जज़्बो थो हलाए। ऐं यादि रखी छॾियो अदबी संगत जे सालगिरह जे मौक़े ते जेको मां पहिरियों इस्तिलाह इस्तेमाल कयो, पोस्ट मॉडर्निज़म, इन खे यादि कजो। कुझु माण्हू कोशिशूं पिया कनि ऐं ख़ुदि हिकु अख़बार में, वॾी अख़बार सिंध जे में वेठल हिकिड़ो शख़्स जेको आहे उहो डिक्टेट थो करे, बार बार डिक्टेट थो करे त अदबी संगत जा उहिदेदार हीअं हुजणु खपंदा आहिनि, ऐं मूंखे ब्लैकमेल थो करे। मां सिंधी अदबी संगत जे सिंध काउंसिल जो जेको चूंड नारो इजलास हूंदो,
मां जज़्बाती नथो थियां, मां उन में इहे सभई ॻाल्हियूं पेश कंदुसि। मां तव्हां सां वाइदो थो कयां, पेश कंदुसि त सिंधी अदबी संगत खे कमज़ोर करण या पंहिंजे कब्ज़े में सभु कंहिंजा इदारा साईं कपूर मेमन लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन आहे, उनखे उनजो फर्ज़ु आहे तो लैंग्वेज अथॉरिटी खे सुहिणे नमूने सां संभाले। मां सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल आहियां, मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां पंहिंजो रब्त पंहिंजो सत ॾेई सिंधी अदबी संगत खे हलायां। ऐं जेकॾहिं साईं सरदार शाह कल्चर जो मिनिस्टर थियो आहे, असां आजा कयूं था सरदार शाह जी इन जे करे त हू सिंध जो सुञाण माण्हू आहे, ख़ूबसूरत शाइर आहे, उहो असांजे फैमिली जो मेंबर आहे। पर यादि रखो जेकॾहिं साईं सरदार शाह किथे बि सिंध जे इल्मी अदबी इदारे जो नुक़सान पहुचायो त सिंधी अदबी संगत हुन सां गॾु न बीहंदी, कॾहिं बि न बीहंदी। ऐं पहिरियों शख़्स मां हूंदुसि जेको साईं सरदार शाह ते तंगी रखंदुसि। जेकॾहिं डॉक्टर कपूर मेमन असांजे इदारे खे जेके माज़ीअ में हिन लैंग्वेज अथॉरिटी थियो हिकिड़ो सिंधियाना नंबर आहे, सिंधियाना नंबर में ईअं थियो, माज़ीअ में ईअं थियो डॉक्टर कपूर मेमन साहब त जॾहिं सिंधी अदबी संगत जो ज़िक्र आयो त समूरनि सेक्रेटरी जनरल जो ज़िक्र अलॻि आहे। पर जॾहिं 2006 खां जो दौर शुरू थो थिए तॾहिं 3 सेक्रेटरी जनरल जो शेयर थियो त यूसुफ सिंधी और डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहब यूसुफ सिंधी ऐं मुश्ताक फुल जो दौर। इहो इनखे ईअं दौरनि में न विराइबो आहे त गुलाम हुसैन अंग्रेज़ जो दौर, मुश्ताक फुल जो दौर, जेकॾहिं ईअं त सभिनी सां इंसाफ़ करणु खपंदो आहे। इन जे करे इहे नंढड़ियूं जेके ॻाल्हियूं उहे दिलि ॾुखाईंदड़ ज़रूरु आहिनि, पर असां कॾहिं बि हिमत न हारी आहे। छाकाणि त यकीन ॼाणो तव्हांजो जेको उत्साह आहे, तव्हांजो जेका मोहबत आहे, मां हैरान थियुमि त सिंध काउंसिल जो इजलास हुजे या ही इजलास हुजे, जीअं जीअं कुझु माण्हुनि मुंहिंजी मुखालफ़त कई, कारकुन चयोसीं असां वफ़द जी सूरत में था अचूं। मां सिंध काउंसिल में ऐलान थो कयां त मां चोथों भेरो न बीहंदुसि, तौबा कयां। कारकुन चवंदा असां दस्तक दी मुंहुं मलाए करे चोथों दफ़ो बीहारींदासीं। मां चयो बाबा मूंखे माफ़ी ॾियो, मां बची आल माण्हू, मुंहिंजी घरवारी बि नाराज़ थी थिए, सची ॻाल्हि आहे। सो उनजे करे तव्हां जूं मोहबतूं आहिनि जेके असांखे हलाइनि थियूं, मूंखे यकीन आहे, मूंखे पक आहे त केतिरो टाइम बि गुज़री वञे पर अवां सब्र सां वेहंदो, छो त अॼु अवां जे माउ जी सालगिरह आहे। ऐं यकीन ॼाणो त ससी पली जो खां पोइ ही पहिरियों वज़ीर आहे जंहिंखे मां हिते घुरायो आहे। मां जेके दावत ॾिनी आहे ऐं मां मोहबत में दावत ॾिनी आहे, यकीन ॼाणो मोहबत में दावत ॾिनी आहे। ससी पली जो सिंधी अदबी संगत जे ऑफिस जेका ठही उन में मुंहिंजो वॾो किरदार उहा कान्हे। असां ॻायूं था, असां ॻाल्हायूं था, असां चऊं था त उन सिंधी अदबी संगत जे लाइ असांखे 15 लख रुपया, हुन अवार्ड तक़रीब लाइ जुदा असांखे ₹1 ॾिनो। ऐं सिंधी अदबी संगत जंहिंखे मां हैदराबाद में अदीबनि जो नंढिड़ो घर सॾींदो आहियां, उनजी ऑफिस जो हेठियो हाल ठहियो, जंहिंमें असां सिंध काउंसिल जो इजलास न करे सघंदा आहियूं पर कारोबारी कमेटी जो इजलास करे सघंदा आहियूं, जंहिंमें 100 कुर्सियूं रखियल आहिनि, चेयर्स रखियल आहिनि, 2 वॉशरूम आहिनि, नंढिड़ो किचन आहे, ॾाकण आहे, मथे ग्राउंड आहे। ऐं इहो 50 साल जी तारीख़ में साईं जावेद अली शाह जीलानी तॾहिं वक़्त में वफ़ाक़ी MNA हुयो, उहो मुंहिंजो ज़ाती दोस्त हो, 2 लख रुपया हुन मूंखे ॾिना, 5 लख रुपया असां वफ़ाक़ी गवर्नमेंट में तॾहिं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखियो यूसुफ सिंधी, उहे मिलिया, 22 लख रुपया मिलिया। ऐं मूं 19.5 लख रुपया ख़र्च कया, बाक़ी जेके पैसा बचा असां दोस्तनि जे अॻियां रखियासीं त ही पैसा पिया आहिनि पिया। ऐं हाणे बि असांखे उमेदु आहे ऐं मूंखे उमेदु आहे, मूं बि हिकिड़ो ख्वाबु लधो आहे, छो त मां मंज़ूर बसण जे पाड़े जो आहियां। मूं बि हिकिड़ो ख्वाबु लधो आहे त नवंबर महीने में सिंधी अदबी संगत जे ऑफिस जे छत वारे हिसे जो कमु शुरू थो थिए, मूं ख्वाबु लधो आहे। ऐं मूंखे पक आहे त मुश्ताक फुल जंहिंखे पंहिंजी अमड़ जी दुआ आहे, ऐं कंहिं मूं ते फेसबुक ते इहा बि टोक कई आहे त अमड़ जे दुआउनि सां ॿाहिरि दुनिया थो घुमे। मां चवां थो अमड़ वॾो मुक़दस नाम आहे, यकीन ॼाणो मां जेको ॻाल्हायां थो पंहिंजे अमड़ जे नाम ते थो ॻाल्हायां, सदके थो ॻाल्हायां। यकीन ॼाणो जेका ई मां गुफ़्तगू कयां थो उन में जेका मुंहिंजी सिख्या आहे, मुंहिंजी तरबियत आहे, मुंहिंजी अमड़ जी आहे, अणपढ़ियल ज़रूरु हुई पर मुंहिंजी अमड़ जी सिख्या आहे, तरबियत आहे, ऐं उन ते मूंखे नाज़ आहे, उन ते मूंखे फ़ख़्रु आहे। जेकॾहिं को माण्हू मुंहिंजे अमड़ जे तक़दुस जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो, आउं सम्झां थो त हू धरतीअ खां थो ॻाल्हाए, धरतीअ जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए, हू ॿोलीअ जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाए, छाकाणि मुंहिंजी अमड़ सिंधी ॻाल्हाईंदी ऐं मूंखे दुआऊं कंदी त अलाह कंदो अच्छा मथे में पवंदई, हिकु पेर जहाज़ ते कुलाईंदे ॿियो त कॾहिं सॼी दुनिया घुमंदे, अधु दुनिया घुमंदे। मां अमा मूंखे अधु दुनिया जी दुआ कई, मां सॼी दुनिया घुमी आहियां, पोइ भला माण्हुनि खे साड़ छो थो थिए। बाबा उन्हनि खे सड़णु न खपे,
यकीन ॼाणो त तव्हां जूं मोहबतूं, तव्हां जूं कुर्बतूं, तव्हां जूं दिलुनि पायूं सिंधी अदबी संघ जा कारकुनो मां कॾहिं विसारे नथो सघां। तव्हां हर मोड़ ते मुंहिंजो साथ ॾिनो आहे। कुझु नाकाम माण्हू नंढा नंढा पंफलेट खणी विराइनि था पिया, सॼी सिंध खे फ़ोनूं कयूं त अचो एहतजाज कयूं, कोई कोन आयो, कोई कोन आयो। छो त सिंधी अदबी संघ जे कारकुन जो जज़्बो आहे न, जज़्बे जे अॻियां कोई न बीहंदो आहे, यादि रखी छॾियो। हिकिड़ो माण्हू फ़िक्र ते हलंदा आहिनि, फ़िक्र माण्हुनि खे अॻिते वठी हलंदो आहे, नज़रियो माण्हुनि खे अॻिते वठी हलंदो आहे, ॿियो जज़्बो जेको हूंदो आहे न, जज़्बे जे अॻियां कोई न बीह सघंदो आहे। ऐं तव्हांखे जॾहिं जॾहिं मां ॾिसंदो आहियां, यकीन ॼाणो त मुंहिंजी दिलि भरिजी ईंदी आहे, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां तव्हां सां तमामु घणो ॻाल्हायां। मां पंहिंजे कारकुननि सां अधु कलाक ॻाल्हाईंदो आहियां, कलाक ॻाल्हाईंदो आहियां। मां हुननि जे ज़ाती मामलनि खे ॾिसंदो आहियां, मां अदबी मामलनि खे ॾिसंदो आहियां, मां इल्मी मामलनि खे ॾिसंदो आहियां। इहो ई सबबु आहे जो मूंसां तव्हां प्यारु कयो था। जे तव्हां मूंसां प्यारु कयो था, जे सिंधी अदबी संघ सां प्यारु कयो था, त सभई हथ मथे खणी भरपूर ताड़ियूं करे हिन महिमान जी आजा कयो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। साईं सरदार साहब, असांजो तव्हां खां को बि मुतालबो न आहे, पर असांजो मुतालबो इहो आहे त मोलाई शीदाई जी क़बर वेठी तबाह थी वई माण्हू उनजी सार रहो। जेके इल्मी अदबी इदारा आहिनि, ख़ुदा रात अदबी बोर्ड खे टेको तबाह थी वियो, अदबी बोर्ड तबाह थी वियो, जेके असांजे आलमनि अकाबिरनि वॾनि ठाहियो। तव्हांजे हिन लैंग्वेज अथॉरिटी वारो जेको फ़ैसिलो जेको सर्च कमेटी कयो आहे, आउं सर्च कमेटी खे सलाम थो कयां, उन्हनि बहितर फ़ैसिलो कयो आहे। पर यादि रखी छॾिजो, जॾहिं मां कंहिं शाख खे इलाक़ो ॾींदो आहियां, मियां साहिब जो फेस सूमरो वेठो हूंदो, चूहड़ जमालीअ जो सागर ऐं अली हसन वेठो हूंदो, जामशोरो जो वेठो हूंदो मोहम्मद सिद्दीक़, कोटड़ीअ जो महबूब वेठो हूंदो, इहे सभु वेठा हूंदा। मां हुननि खे हिकिड़ी ॻाल्हि थींदो आहे, मां इलाक़ तव्हांखे ॾियां थो, मुंहिंजी लज रखिजो, इलाक़ तव्हांखे ॾियां थो, मुंहिंजी लज रखिजो। किथे मूंखे इहा मयार न मिले त मां का भुगस शागिर्द खोली आहे। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। साईं सरदार शाह खे आख़िर में ॿ गुज़ारिशूं कंदुसि, ऐं यकीन ॼाणो त असां तव्हांखे गुलनि जा हार पाराईंदासीं। हिकु त तव्हां समूरनि ख़ानगी स्कूलनि खे तकिड़ो तकिड़ो ख़त त लिखो त जेको तव्हां सां एग्रीमेंट थियल अथनि उहो सिंधी न पढ़ाइनि असांजे बचनि खे सिंधी पढ़ाइनि, जेको असांजो राइट आहे, जेको असांजो बुनियादी हक़ आहे। हिकु इहो कमु तव्हां कयो, जेको मां शर्मिला फारूक जे साम्हूं मिलियोसि, मूंसां वाइदो कयो, ऐं ड्राफ्ट असां वटि तयारु आहे, अंग्रेज़ीअ में बि सिंधीअ में बि ड्राफ्ट उहो आहे। जेकॾहिं उहो असां कोशिशि कई आहे त सुठनि माण्हुनि खां ठहिरायूं, हुन में बैरिस्टर लेवल जे माण्हुनि खां मां ठहिरायो, पोइ हुनजो अंग्रेज़ी में ठाहे ॾिनो, सिंधीअ में हुन जो, पर हुन में वेठा आहिनि दोस्त जेकॾहिं का तरमीम करे सघनि था त उहो हक़ रखनि था। हिकु इहो, छाकाणि त हुन में सिंध से हर ख़ानगी इदारे जो हिकिड़ो एग्रीमेंट आहे, लाइसेंस एग्रीमेंट, त हू मादरी ॿोली पढ़ाइण जो हुननि ते फ़र्ज़ु आहे। हिकु इहा। ॿी ॻाल्हि इहा त लैंग्वेज अथॉरिटी बि हिन में किरदारु अदा करे सघे थी। ॿियो जिते जिते जेकॾहिं के उर्दू या अंग्रेज़ीअ में जेकॾहिं साइन बोर्ड आहिनि, ॿोली का बि ख़राबु न थींदी आहे। यादि रखी छॾिजो, असां कंहिं ॿोलीअ तां नफ़रत नथा कयूं, माउ जी ॿोली आहे, सभु ॿोलियूं भलियूं आहिनि, पर उते सिंधी जेका आहे उहा उन्हनि साइन बोर्डनि ते ज़रूरु हुजणु खपंदी आहे। जेकॾहिं तव्हां इहे ॿ कम करे ॾियो, ऐं बाक़ी सलाहूं मां सम्झां थो तमामु घणियूं इनाम शेख खां वठी असां हिनखे साईं गफूर मेमण खे ॾींदासीं, छाकाणि त लैंग्वेज अथॉरिटी जो वॾो किरदारु हूंदासीं। ज़ाहिर आहे तव्हां इदारा मज़बूत कंदव, उन में चङा माण्हू विहारींदो, पर आउं चाहींदुसि त सिंधी अदबी संघ जी का मदद कयो या न कयो, पर यकीन ॼाणो इहो हिकिड़ो ख़त त लिखो त साईं दिलि ख़ुशि थिए त असां सम्झूं त असांजो को वज़ीर आयो आहे। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। जीए सिंधी ॿोली ऐं लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड जन बि असांजे मौसमनि खे मिलियो आहे। उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो। ही सिंधी अदबी संघ जी मोहबत आहे, मुंहिंजो कंहिं ते थोरो या अहसान कोन्हे को, अव्हांजो कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे, आपा जो ॿिन्ही आपाउनि जो कमु ऐं कंट्रीब्यूशन आहे, साईं गुलाम हुसैन अंग्रेज़ जो कंट्रीब्यूशन आहे, साईं अब्दुल्ला शाह जलपाणी जो कंट्रीब्यूशन आहे, उस्ताद अमीर अली खान जो कंट्रीब्यूशन आहे, साईं मुर्तज़ा शाह ॾाॾे जो कंट्रीब्यूशन आहे। ऐं हिन मौक़े ते मां हैदराबाद जे समूरनि साहिबनि जो ख़ासि करे तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी हुननि जी, हुननि जा अहसान, हुननि एतिरो इंतज़ारु कयो। जीए सिंधी ॿोली। महिरबानी डॉक्टर मुश्ताक साहब। हाणे सर्टिफिकेट जेके असांजो मुतहरिक शाखूं आहिनि सिंधी अदबी संघ ते, उनखे सिलसिलो जारी आहे। ऐं मां वरी ॿीहर गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुर्तज़ा साहब खे त उहो अचे ऐं असांजे मुतहरिक शाखुनि जे सेक्रेटरियुनि खे सर्टिफिकेट ॾिए। मुर्तज़ा साहब गुज़ारिश आहे
एहसास मीरल सेक्रेटरी उडेरोलाल स्टेशन, फ़कीर मोहम्मद ढोल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत टंडरोल आयार, रेहान अबड़ो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत नसरपुर रेहान अबड़ो, आगा जान आगा सेक्रेटरी सिंधी अदबी संगत टंडरो मोहम्मद खान, गोहर सिंधी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत रुस्तम शाक। आपा नजमा शेख के गुजारिश है तो वो अचे ऐं असांजे मुतहरिक शाखुनि जे सेक्रेटरियुनि खे पंहिंजे हथनि सां सर्टिफिकेट पेश करे। महिरबानी करे तव्हां आपा खे जगह ॾियो। असांजे मुतहरिक शाख सेक्रेटरी उस्ताद रहीमदाद राही सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाख चक, उस्ताद रहीमदाद खान राही गुजारिश है तो वो अचे। फैज़ सुमरो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत मियां साहब, फैज़ सुमरो, गुलाम कादर रिंद सेक्रेटरी सिंधी अदबी संगत कुनरी। ये असांजा उहे सेक्रेटरी आहिनि जिन शाखूं तमामु घणी मुतहरिक आहिनि। हफ़्तेवार सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थियनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था। ममताज़ सियाल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत काज़ी अहमद। हाणे मां महिरबानी मोहतरमा नजमा शेख साहब जी, हाणे मां गुज़ारिश कंदुसि मैडम ज़ाहिदा आबड़ो खे त उहा अचे ऐं पंहिंजे हथनि सां असांजे मुतहरिक शाखुनि जे सेक्रेटरियुनि खे सर्टिफिकेट पेश करे। मोहतरमा ज़ाहिदा आबड़ो साहब सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद जी मेंबर आहे ऐं हमसरी एडिटर जी। निमाणो सिद्दीक़ महेसर थरड़ी मोहब्बत, रमज़ान मेमण सेक्रेटरी सकाफ़ती कमेटी ज़िलो ठट्टो, रमज़ान मेमण सेक्रेटरी सकाफ़ती कमेटी ज़िलो ठट्टो। मैडम ज़ाहिदा आप लोग गुजारिश है तो स्टेट अचे। निमाणो सिद्दीक़ महेसर गुजारिश है स्टेट अचे। रमज़ान मेमण सेक्रेटरी सकाफ़ती कमेटी ज़िलो ठट्टो। ज़ाहिद हुसैन चांडियो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत रखण। मोहम्मद सिद्दीक़ जोयो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत जामशोर फाटक। डॉक्टर यार मोहम्मद मरखंड सेक्रेटरी सिंधी अदबी संगत गंबट। मोहतरम साहिर राहू सेक्रेटरी सिंधी अदबी संगत भलेनो काका। मोहतरम साहिर राहू। गुलाम मुस्तफा सोलंकी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत हैदराबाद। मोहम्मद हसन जमाली सेक्रेटरी सिंधी अदबी संगत सटवेल। महिरबानी मोहतरमा ज़ाहिदा साहब जी, गुजारिश आहे साईं मोहम्मद लेपराई साहब खे त उहो अचनि ऐं असांजे मुतहरिक शाखुनि जे सेक्रेटरियुनि खे सर्टिफिकेट पेश कनि। साईं मोहम्मद लेपराई साहब। महबूब सिंधी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत कोटड़ी। अहमद खान बुगियो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाहपुर जहानिया। अहमद खान बुगियो। आदिल मुजफ्फर शर सेक्रेटरी सिंधी अदबी संगत अकरी। अब्दुल गफूर अब्द धमाच सेक्रेटरी सिंधी अदबी संगत बनू, सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाख बनू। अञा असां वटि तमामु जेके सिंधी अदबी संगत जूं मुतहरिक शाखूं आहिनि उन जा सर्टिफिकेट मौजूदु आहिनि ऐं इहो सिलसिलो जारी रहंदो। ऐं उनखां हाणे सिलसिलो आहे सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी जेके पंहिंजो मुतहरिक किरदारु अदा कयो आहे पंहिंजे ज़िलनि में, उन्हनि खे एज़ाज़ी शील्डूं आहिनि ऐं पाण उन्हनि खे शील्डूं ॾियण लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे मिनिस्टर सकाफ़त ऐं सियाहत मोहतरम सरदार शाह जिन खे त उहे अचनि ऐं असांजे मुतहरिक ज़िले राब्ता सेक्रेटरियुनि खे शील्डूं पेश कनि। साईं जिन खे गुज़ारिश आहे त अॻियां गुज़ारिश आहे। सतार होलियो ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो लाड़काणो। घायल लिगारी ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो दादू। गुलशेर कोरेजो ज़िले राब्ता सेक्रेटरी जामशोरो। आगा जफर ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो हैदराबाद। मजहर खासकेली ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो नौशहर फिरोज। बहादुर रिंद ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो सांघर। असगर बागी तकड़ो थे। मुसाफिर इलाके गुज़ारिश आहे त पंहिंजो शील्ड वठे। ज़िले राब्ता सेक्रेटरी शहीद बेनज़ीराबाद। रऊफ़ पारस दायो ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो घोटकी। खताई थेबो ज़िले राब्ता सेक्रेटरी उमरकोट। खाकी जानी ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो बदीन। उर्सोठो ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो ठट्टो सजावल। आज़म भट्टी ज़िले राब्ता सेक्रेटरी टंडो मोहम्मद खान। जावेद सागर
सिंधी अदबी संगत ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो जेकमबाद जावेद सागर, गनी गमदिल ज़िले राब्ता सेक्रेटरी ज़िलो शिकारपुर, वो शायद न अची सघियो आहे बीमारी सबब। ऐं वॾी ॻाल्हि इहा त साईं हुनजो ऑपरेशन करायो आहे। असांजे सकाफ़त ऐं सियाहत खाते जे वज़ीर खेसि दिलि जो अर्ज़ु हुयो असांजी सिंधी अदबी संगत लाइ वेबसाइट तैयार कंदड़ मोहतरम मुमताज़ मुस्तफ़ा खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजो वार अचे वेठे। मुमताज़ मुस्तफ़ा तमामु घणी महिनत ऐं चाखोड़ सां हुन सिंधी अदबी संगत जी वेबसाइट ठाही आहे। ऐं हाणे वारो आहे लाइफ टाइम अचीवमेंट अवार्डनि जो। लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड आहे सिंध संगत हरी दिलगीर यादगार लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड आहे मोहतरमा मरियम मजीदी साहिब लाइ। गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो अवार्ड वठनि। सिंध संगत गुलाम अहमद गदा जो अवार्ड आहे यादगार लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड आहे साईं गुलाम सिंह रंगरेज़ लाइ। साईं खे गुज़ारिश आहे त उहो स्टेज ते अचनि। सिंध संगत उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो अवार्ड आहे यादगार लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड उस्ताद अमीर अली लाइ। खेसि गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। उस्ताद अमीर अली आपा मरियम मजीदी खे अवार्ड मिलण ते आपा नसीम शेख उनखे गुलदस्तो पेश करे रही आहे। सिंध संगत गुलाम अहमद गदा अवार्ड आहे यादगार लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड हाजी अब्दुल्ला शाह जलबाणी खे। सिंध संगत आपा महरनुसा लाड़क अवार्ड आहे यादगार लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड। सिंध जी पहिरीं पब्लिशर औरत आपा नज़ीर नाज़ खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। आपा नज़ीर नाज़ लाइ आपा महरनुसा लाड़क अवार्ड। सिंध संगत इब्न हयात पंवर लाइफ टाइम अवार्ड आहे साईं मुर्तज़ा शाह ॾाढाई। अरे बाबा इलान त कयां पढ़ा। साईं मुर्तज़ा शाह ॾाढाई लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड। सिंध संगत गोबिंद माली लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड आहे माजिद भुरगड़ी लाइ जेको वसूल कंदो अमर फयाज़ उनखे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। ऐं माजिद भुरगड़ी जो सभिनी जिन दोस्तनि खे लाइव अचीवमेंट अवार्ड ऐं मजता शील्डूं मिलियूं उन्हनि दोस्तनि लाइ भरपूर ताड़ियूं हुजणु घुरिजनि। सिंधी अदबी संगत तरफ़ां डॉक्टर मुश्ताक फुल गुज़ारिश आहे त ताज बलोच जो अवार्ड साईं बरी साहब जिन खे हवाले कनि। सिंधी अदबी संगत जे मुतहरिक शाखुनि जे सेक्रेटरी ऐं काउंसलरनि खे मञता सर्टिफिकेट ॾियणु सिलसिलो जारी आहे। मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम जामी चांडियो साहब जिन खे हू अचनि ऐं पंहिंजे हथनि सां असांजे मुतहरिक शाखुनि सेक्रेटरीनि खे सर्टिफिकेट पेश कनि। सिकंदर जरवार काउंसलर सिंधी अदबी संगत नवां जोतोई मोहतरम जामी चांडियो साहब जिन खां मञता सर्टिफिकेट हासिल कंदो। अब्दुल मजीद जमाली सेक्रेटरी सिंधी अदबी संगत बदीन। अब्दुल मजीद जमाली सेक्रेटरी सिंधी अदबी संगत बदीन। अहसन अबड़ो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत प्यारो स्टेशन। अहसन अबड़ो खे गुज़ारिश आहे त मोहतरम जामी चांडियो साहब खां मञता सर्टिफिकेट हासिल करे। सिकंदर ओगाई खे गुज़ारिश आहे त उहो अचे। सिकंदर ओगाई सेक्रेटरी सिंधी अदबी संगत सरहद। अज़ीज़ कासमानी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत लाड़काणो। मुर्तज़ा फुल सेक्रेटरी सिंधी अदबी संगत करला। जामी साहब तव्हांजी तमामु घणी महिरबानी। साईं सरदार शाह खे कंहिं मीटिंग में वञिणो आहे उनजे करे असां चाहियूं था त साईं गुफ़्तगू करे पाण बकाया थोरा सर्टिफिकेट ॾियनि था वरी पोइ सर्टिफिकेट ॾियारे पोइ इहो गुफ़्तगू कनि था। वॾी महिरबानी। तव्हां गुज़ारिश कंदुसि सकाफ़त ऐं सियाहत जे सूबाई वज़ीर मोहतरम जनाब साईं सरदार शाह साहब खे त हू अचनि ऐं हू अची सिंधी अदबी संगत जे हवाले सां प्रोग्राम जे हवाले सां मां ॻाल्हायां। सिंधी अदबी संगत जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी अॼोकी इन तक़रीब जो मेज़बान मुश्ताक फुल साहब। ऐं जिते वेंदो आहियां पहिरीं मेज़बान जो नालो वठंदो आहियां। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन डॉक्टर गफ़ूर मेमन साहिब, जामी चांडियो साहिब, ज़ुल्फ़कार सियाल साहिब, बददली सिंधी साहिब ऐं ॿिया मुंहिंजे साम्हूं इन हाल में वेठल सिंधी अदबी संगत जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि सां तालुक़ु रखंदड़ ऐं असांजा सीनियर अदीब जिते मुंहिंजी नज़र पवे पई साईं दादाई साहिब आहे, ज़ैब आहे, आपा मरियम मजीदी आहे, इलाही सारा नाला आहिनि ऐं केतिरनि जा वठां। सभिनी खे
हक़ मौजूद जी लतीफ़ जी ॿोली मूंखे इलाही ख़ुशी थी आहे त आऊं अॼु उन तक़रीब में आयो आहियां जंहिंजो आऊं कंहिं वक़्त में पाण हिसो रहियो आहियां सिंधी अदबी संगत जो। उमरकोट जी सिंधी अदबी संगत जे गॾिजाणियुनि खां वठी हैदराबाद जे गॾिजाणियुनि ताईं आऊं शिरकत कंदो रहियो आहियां। लिखण पढ़ण जे हवाले सां जेके असां पहिरियों विखूं खयूं, अवाइली विखूं खयूं, उहे असां अदबी संगत जे गॾिजाणियुनि में खयूं हुयूं ऐं उतां खां असां सिखी निकितासीं। तंहिंजे करे मूंखे तव्हां सां गॾु वेठे ओपराइप महसूसु कोन थी थिए, पंहिंजाइप जो अहसासु थिए थो। सिंधी अदबी संगत जो तारीख़ी हिकिड़ो किरदारु रहियो आहे जेको मुज़ाहिमत जे हवाले सां वन यूनिट हुजे, MRD मूवमेंट हुजे, सिंधी अदबी संगत सां जेके लाॻापियल जेके असांजा अदीब राइटर दोस्त जेके रहिया उन्हनि पंहिंजे पाण खे मल्हायो पंहिंजी धरतीअ लाइ ऐं धरतीअ जे राइट्स लाइ ऐं उनजे हक़नि लाइ। अदीब कंहिं बि क़ौम जो शऊर हूंदा आहिनि, उनजो दिमाग़ हूंदा आहिनि ऐं उहे फैज़ चयो आहे त मुशाहिदो वॾी शइ कोन्हे, उन सां गॾु मुजाहिदो वॾी ॻाल्हि आहे। ऐं उनजो जेको मुतहरिक किरदारु आहे समाज में अदीब जो, उहो तमामु लाज़मी आहे। ऐं आउं सम्झां थो त समूरी दुनिया में लातीनी अमेरिका खां वठी अफ्रीका खां वठी नंढे खंड ताईं जेके लिखंदड़ राइटर अदीब रहिया आहिनि उन्हनि मुजाहिदा कया आहिनि। हीअ दुनिया जेका अॼु दुनिया जो जेको डांसिंग फ्लोर आहे, हीअ जेका असीं ख़ूबसूरत दुनिया अॼु ॾिसूं था, उन में उन्हनि कई गुमनाम कारकुननि खां वठी उन्हनि नामवर अदीबनि जो हथु रहियो आहे जंहिं दुनिया खे रहण जे लाइक़ु बनायो ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया जा ख़्वाब ॾिठा। ऐं सम्झां थो त अदबी संगत पंहिंजे समूरे पंध में, हाणे मूंखे ख़बर न आहे त इहो 60 सालनि ऐं 69 सालनि जो जेको कहाणी हली आहे त 69 साल अॻु में ठही आहे, 60 साल अॻु में ठही आहे। ऐं चवंदो ॼमारुनि जे चकर में न पियो, किरदार जे चकर में पियो, ॼमार खे छॾियो। ॻाल्हि ॼमार जी न आहे, ॻाल्हि किरदार जी आहे। को 80 सालनि जो पोड़ हुजे, कॾहिं कुझु नथो करे, उनखां जे 30 सालनि जो नौजवान कमु थो करे त उहो वधीक मोतबर आहे, किरदार जे करे मोतबर आहे। ऐं इन्हनि चकरनि में कोन पवंदो आहियां त कॾहिं क़ाइमु थी आहे कॾहिं न थी। सवाल इहो आहे त क़ाइमु थियण खां पोइ कयईं छा, उनजो किरदारु कहिड़ो रहियो। मूं ॾिठो आहे त हींअर जदीद माज़ीअ में गुज़िरियल कुझु सालनि में जॾहिं खां सिंधी ॿोलीअ जो बिल या रेज़ोल्यूशन सिंध असेंबलीअ मां पास थियूं ऐं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण में अदबी संगत जेका जुस्तजू कई, जेका हिमत कई, महिनत कई, उन ते आऊं सलाम पेश कयां थो, इख़राज तस्लीम पेश कयां थो। ऐं यकीनन मुश्ताक फुल साहब हिकिड़ो तमामु जाखोड़ी इंसानु आहे। उहो संदसि शोला बयानी मां ई अंदाज़ो थियो पियो, तक़रीर मां ई अंदाज़ो थियो पियो त संदसि अंदरि में जज़्बो केतिरो आहे ऐं उहो महिनती माण्हू आहे। ऐं पोरियो जेको आहे उहो इंसान जो सभ खां वॾो वैल्यू आहे, वॾो वॾो क़दुरु आहे। दुनिया पोरियतनि ठाही आहे, दुनिया जा आहिनि, दुनिया खे अॾींदड़ अवाइली माण्हू सैयद कोन हुया, चांडिया कोन हुया। यकीनन को कुंभार हूंदो, को कोरी हूंदो, को राज़ो हूंदो ऐं असुल ज़ातियूं उहे। त जेको पोरियो आहे वॾी शइ आहे ऐं मुश्ताक फुल पोरियो करे थो। ऐं उन हवाले सां असां ॿोली जे हवाले सां असांजी बदकिस्मती आहे त सिंध असेंबली 3-4 करारदादूं ऐं सम्झां थो पाण मथे पास करे चुकी आहे। अॻे दफ़े असां हिकिड़ी करारदाद असेंबलीअ मां हाणे ताज़ी बि पास कराई। हाणे इहो डिक्लेयर वफ़ाक़ी हुकूमत खे करिणो आहे ऐं इहो डिसाइड नेशनल असेंबली में थियणो आहे ऐं या सेनेट में थियणो आहे त क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो मिले। असां त इहे बि ॻाल्हियूं रखियूं त बाटल फ्रेयर जेको आहे उहो उनखे दफ़्तरी ज़बान डिक्लेयर करे सघे थो। असीं घटि में घटि पंहिंजे हज़ारे सालनि जो पसमंज़र रखंदड़ क़ौमियतुनि जी ॿोलीअ खे आनर करण लाइ तयारु कोन आहियूं। हीअ कहिड़ी रियासत आहे? इंडिया में सिंधी ॿोलीअ खे उन क़ौमी ॿोलियुनि में शामिलु थियल आहे, उन क़ौमी ॿोली जो दर्जो मिलियल आहे, हिते ॾियण लाइ तयारु कोन आहिनि। असांजे हिकिड़े सेनेटर जी बेवकूफ़ी जे करे सेनेट कमेटी मां उहो बिल पास थी वञे हा, पर हिकिड़े सेनेटर जी बेवकूफ़ी जे करे, नासमझी जे करे
उहो हिकिड़े वोट तां उहो बिल जेको आहे उतां खां सेनेट कमेटी मां पास न थी सघियो। जे पास थी आहे त यकीनन सेनेट में अची वञे हा, ऐं जे सेनेट में अची वञे हा त सेनेट पास करे छॾे हा। इन करे सम्झा थो पास करे छॾे हा, छो त पीपुल्स पार्टी कतई इन में रुकावट बणजण वारी कोन्हे ऐं सेनेट में पीपुल्स पार्टी अक्सरियत हुई, असीं पास कराए वञूं हा सेनेट में। छा जेकॾहिं अची वञे हा टेबल थिया सेनेट में त हाणे चवंदा आहिनि तिर जी गुथी 100 चोटूं खाए। हाणे वरी इहो प्रोसेस थींदो, वरी जेॾी महिल स्टैंडिंग कमेटियुनि में वञे, वरी स्टैंडिंग कमेटी मां निकिरे हिकिड़े लंबे असीं पइजी वियासीं हिकिड़े पंध में। हिकिड़ी ॻाल्हि सवली हुई, जेकॾहिं उहा थी वञे हा त इहो तमामु ज़बरदस्त ॻाल्हि थिए हा। हाणे मुंहिंजे हवाले सां त अलाए मूंखे पंहिंजे लॾे मञा सम्झो था, इहा बाबा जी महिरबानी आहे, कबीले में शामिल करियो था त इहा बाबा जी महिरबानी आहे। जे न कंदव त अदीबनि खे छा थो करे सघां, ऐं पाण लॾे जो आहियां, मूं वटि त को बि हल कोन्हे। असां वटि बदकिस्मतीअ सां सहप कोन्हे, टॉलरेंस कोन्हे, बर्दाश्त कोन्हे। सहप सम्झ पैदा कंदी आहे, सम्झ न हूंदी त सहप कान ईंदी माण्हूअ में। जेके दुनिया जा सभ खां वॾा सहप रखंदड़ माण्हू रहिया आहिनि उहे ॾाह रहिया आहिनि। जेको अणपढ़ियलु हूंदो हुनखे तूं 4 लफ़्ज़ ॻाल्हाईंदे गुथा त लठ में हथु विझंदो, छो त हुनखे सहप कोन्हे। हुनखे ख़बर आहे त गार या चंद लफ़्ज़ जेको आहे हिते निड़ ते लिखिजी कोन थो अचे। बर्दाश्त जेका आहे उहा पैदा करणी पवे थी। मूंखे ॾाढे ॾुख जी ॻाल्हि आहे चवणी पवे थी त असीं जेतिरो पंहिंजे पाण खे समझदार, रोशन ख़्याल, पढ़िया लिखिया सम्झूं था, ओतिरो असां में सहप ऐं टॉलरेंस जी कमी आहे, शायदि सम्झ जी कमी आहे। भला सरदार शाह वज़ीर न थिया कल्चर डिपार्टमेंट जो, अॻ में वज़ीर वेठो हुनखे तव्हां लाराए छॾियो छा? उहो छा अदीबनि जे करे लही वई छा अॻे वज़ीर? या अॻे जेके वज़ीर MQM जा एतिरा साल थींदा रहिया उहे छा अदीबनि लाराए छॾिया, अदीबनि पे कराया? यकीनन न। तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे हिकिड़े प्रेशर ग्रुप जो रोल प्ले करिणो आहे, हिकिड़े पॉज़िटिव प्रेशर ग्रुप जो, त सरदार शाह पंहिंजे कम मनसब खां डिट्रैक्ट थिए त उनखे छिके वरी पंहिंजी लाइन ते आणणो आहे त अबा हिन रस्ते ते वञ, तूं फिरी पियो, ग़लति पियो वञी। हिन खां पहिरीं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा जेके चेयरमैन ईंदा रहिया त उहे त सभु एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ते मुक़ररु थींदा रहिया, कंहिं छो कोन गौर कयो? ॻाल्हाईंदा आहिनि तॾहिं चवंदा त बाबा न सर्च कमेटी ठाहियो। अच्छा सर्च कमेटी में जाबी चांडो मुंहिंजे चवण त कंहिं माण्हू जी मदद कंदो? डॉक्टर कलीम लाशारी पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारी, नौकरियूं उनजे पुठियां रहियूं, उहिदा उनजे पुठियां रहिया, हू न वठंदो रहियो, पंहिंजो तहक़ीक़ जो कमु कंदो रहियो। अॼु रिटायर थियण खां पोइ सरकारी कामोरो त कोन्हे जो मुंहिंजो चयो कंदो। नसीर मेमन खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो छा? नसीर मेमन मुंहिंजे चवण ते विझाईंदो त बाबा डॉक्टर गफ़ूर मेमन ई करणी आहे, ऐं तव्हांजे साम्हूं हल्फ़िया तौर ते मूंखे धरती जो कसम आहे, ऐं डॉक्टर गफ़ूर मेमन सां ज़िंदगी में पहिरियों दफ़ो मिलियो आहे, मुंहिंजी कॾहिं फ़ोन ते बि ॻाल्हि कोन थी आहे। असां कॾहिं पाण मिलिया आहियूं पहिरियों दफ़ो त भई ईअं थी वियो, पोइ फलाणो थी वियो, नो। असांखे हिकिड़ो माण्हू वणे थो, ख़्वाहिश आहे फलाणो माण्हू फलाणे खे फलाणी कुर्सी ते विहारियूं त पोइ हुनखे अहल बि बणायो त हू घटि में घटि सॼे प्रोसेस मां गुज़रे। ॿियो हिकिड़ो असां वटि डिस्कोर्स अजीब क़िस्म जो आहे त लैंग्वेज अथॉरिटी जो जेको चेयरमैन आहे उहो ॿोली जो माहिर हुजणु खपे। या बा ॿोली जो माहिर त वञी तहक़ीक़ करे न इदारो कीअं हलाईंदो? हू इदारे हलाइण लाइ एडमिनिस्ट्रेटिव अप्रोच खपे, मल्टाई डायगोनल अप्रोच खपे, घण रुखी अप्रोच खपे, जंहिंमें इंतिज़ामी सलाहियतूं बि हुजनि, जंहिंमें ॿोलीअ जी तहक़ीक़ जे हवाले सां सम्झ बि हुजे, जंहिंखे कम्युनिकेशन लाइ दुनिया जे उन्हनि अंग्रेज़ी ॿोली जेका दुनिया जी लिंगवा फ्रांका आहे, जेका राब्ते जी ज़बान आहे, उनजो उहो बचण बि लाज़मी आहे। छो त हिते त सिंधी ॿोलीअ लाइ कमु कंदो, पर जेॾी महिल चाइनीज़ ॿोली सां इंट्रैक्शन करिणो पवंदो, उते जे इदारनि सां करिणो पवंदो, यकीनन सिंधी में त ख़त कोन वेंदो जो चीनी पढ़ी सघनि न। या तव्हां अमेरिका में कंहिं इंस्टीट्यूट खे ख़त लिखंदो, तव्हां सिंधी में त कोन लिखंदो न, तव्हां अंग्रेजी में लिखंदो। मूं जॾहिं इहो कयो मूंखे ख़बर हुई, ऐं इन लॾे मां निकितो आहियां न, ख़ुदि इन साॻे कबीले मज़ा मूंखे ख़बर हुई त जेको बि कमु कंदासीं, कहिड़ो बि माण्हू न मुखालफ़त थियणी आहे। इहो ख़ुदा कारण हिकिड़ो असांते फर्ज़ थी वियो आहे त के चङे कम खे एप्रिशिएट करण बजाए हुन चङो छिकियो। पोइ छा इहो चवां त असां खां वधीक त सुलझियल उहो ख़ुदि मूंसो खमीसो आहे जेको बनी में कोदर पियो वणे। हा सरदार शाह जहिड़ो ॼट थियो ई कोन न, उन जहिड़ो त अनपढ़ियल थियो ई कोन्हे। सरदार शाह सभु खां अनपढ़ माण्हू आहे। त पॉज़िटिव मूव माण्हू ॾिसे त अॼु घटि में घटि हिकिड़ो प्रेसिडेंट क़ाइमु थियो आहे, हिकिड़ो मिसाल क़ाइमु थियो आहे।
त सुभाणे कंहिं बि अदबी इदारे जो जेका बि मुक़ररी थींदी उहा सर्च कमेटी खां सवाइ सुभाणे लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन नथो अची सघे। तव्हां सुभाणे पाण जहिड़ो कंदो। असां हिकिड़ी बुनियादु विधो आहे हिकिड़ी शइ जो, उन में हूअं सर्च कमेटी खे वज़ीर खे चेयर करणो उहो मुंहिंजो ऐं पंहिंजे पाण खे परे थो करियां, मुंहिंजो को तालुक न आहे। ऐं मथां विहात सुबुह जो इहो सम्झंदी सियासी इन्फ्लुएंस थो करे। जामी चांडियो साहिबु हिते मौजूदु आहे। जामी चांडे खां पुछो जॾहिं मीटिंग थिए थी उन खां पहिरीं मुंहिंजो या जामी चांडे जो राब्तो थियो आहे असांजो पाण में फ़ोन ते। मूं कंहिं बि सर्च कमेटी मेंबर खे चांहि प्यारे कोन सघियुसि, हालांकि इस्लामाबाद मां ट्रेवल करे नसीर में मनायो हो ऐं इन करे चांहि कोन प्यारी ॿिए ॾींहुं फेसबुक ते अची वञा ॾिठी सरदार जा चांहि प्यारे चेयरमैन करायो हलो, चांहि जे कोप ते चेयरमैन करे छॾींदा। अजीब सोच आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ऐं इन करे तव्हां जेके ॻाल्हाए वठो त माना मूंखे ॾुख थींदो आहे। ऐं ॾिसी कॾहिं रेस्पॉन्ड कोन कंदो आहियां, भले केतिरो बि सोशल मीडिया ते ॿियनि ते लिखिजी वञनि, पर आउं रेस्पॉन्ड कोन कंदो आहियां। ऐं ॾिसंदो ज़रूरु आहियां, ख़बर मूंखे सॼी हूंदी आहे त केरु छा पियो सोचे ऐं छा पियो लिखे, पर आउं न कंदो आहियां। असां ट्रांसपेरेंसी रखी, असां कमेटियूं ठाहियूं। कमेटी ठाहिण जो मक़सदु छा हुयो? कमेटी ठाहिण जो मक़सदु इहो आहे त कल्चर डिपार्टमेंट वटि एतिरा माण्हू ह्यूमन रिसोर्स वर्क फोर्स कोन्हे। असां वटि हिकिड़ी वॾी जाइलनि जी लोध वेठी आहे। इहे मूं कोन रखिया आहिनि, मूंखे वरसे में मिलिया आहिनि। उते इवेंट करणा आहिनि, प्रोग्राम करणा आहिनि, केरु ऑर्गेनाइज़ कंदो? तव्हीं कंदो। सोसाइटी जो पार्टिसिपेटरी वर्क आहे। तव्हां जेकॾहिं गॾियल तौर ते असां सां गॾु बीहंदो सुबुह जो तॾहिं कमु थी सघंदो, न त सरदार छा कोन कंदो। भला कल्चर डिपार्टमेंट आउं उमरकोट मां खणी आयो आहियां। हीअ जेका बजट अॼु मूंखे मिले थी इहा आउं उमरकोट मां त कोन खणी आयो आहियां, न कोई मूंखे का मुंहिंजे वॾनि जी वरसे जी मिलियल आहे। तव्हांजो अदीबनि जे लाइ मुख़्तस थियल आहे त अदीबनि वठंदा केरु वठंदो? ऐं डॉक्टर मुश्ताक इन ॻाल्हि सां सहमत कोन थो थियां त भई सरकार खां वठण बि न खपे। छो न वठणु खपे? तव्हांजे नाले ते जेके शयूं मुख़्तस थियनि थियूं, वठणु खपे, बहितर अंदाज़ में वठणु खपे, बहितर माण्हुनि लाइ वठणु खपे, या बहितर माण्हू मुस्तफ़िज़ थियणु खपनि। इहा असांखे सोच ख़तमु करणी पवंदी। ऐं चवंदा आहिनि महरूमी जो रोमांस, जामी साहिबु ईअं चवंदो आहे त महरूमी जो रोमांस इन मां निकिरी अचिणो आहे। भाई हिकिड़े उहिदे ते ऐं सरदार साहिब खे कोन चवंदुसि त भाउ छो त मुंहिंजो ज़मीर गवारा कोन थो करे त उनखे चवां भाउ उहिदो कहिड़ो आहे? चई सरकारी आहे। तूं पाण छा आहीं? सरकारी मुलाज़िम। चई पोइ छो न ईंदे उन उहिदे ते? तूं डिज़र्विंग आहे, तूं घुर न, तूं चओ मूंखे फलाणी जॻह ते रखो, पोइ तरीक़ेकार जेको बि तइ थिए। त मुंहिंजी सोच इहा आहे त आउं सभिनी खे गॾु खणी हलंदुसि। जेके माण्हू तनक़ीद कनि था या मुंहिंजे हवाले सां ॻाल्हाइनि था, आउं चवां थो मूंसां गॾु वियो, मूंसां गॾु वियो ऐं पोइ तव्हांखे जेको हक़ आहे जेका खपे तनक़ीद कयो, पर मुंहिंजे साम्हूं वेही तनक़ीद कयो त मुंहिंजी इस्लाह थिए। उन में आउं तव्हां सां सवाल जवाबु करे सघां, तव्हां मूंखे सम्झाए सघो त कीअं करिणो आहे, छा करिणो आहे। ऐं सॼी सिंध जा माग मकान वियो आहियां। हिकिड़ी ॻाल्हि ऐं अदीबनि खां पुछां थो तव्हांजे तवसुत सां, त माना अदब में यकीन करियो त जेको अदब जो कॉम्पोनेंट कल्चर मिनिस्ट्रीअ में मूं वटि 3 वज़ारतूं आहिनि। कल्चर आहे, सयाहत टूरिज़म आहे, ऐं आसार क़दीमा एंटीक्विटी ऐं नवादरात ॿई आहिनि। एंटीक्विटी ऐं आर्कियोलॉजी हूअं गॾियल आहे, पर हूअ असल में 2 आहिनि खाता। इन हिसाब सां 4 खाता थियनि था। कॾहिं कंहिं अदीब ख़त कोन लिखियो आहे त सही मोहन जे दड़े जे बारे में तव्हांजो छा ओपिनियन आहे? उन बारे में तव्हां छा पिया करियो? सदाई वज़ीफ़नि लाइ ख़त छो था अचनि? छा उन धरती जो कोन्हे छा? कॾहिं कंहिं मूंखां इहा डिमांड कोन कई आहे असांजे अदीब त सही काऊ जो दड़ो जेको आहे बदिस्ट साइट जी पीरियड जी साइट आहे, उतां माण्हू तारूं पटे खणी विया आहिनि, असीं पाण वियासीं, विज़िट कयोसीं, ॾिठोसीं, छा उन जे बारे में कंसर्न कोन हुयोसीं छा? जेके बुनियादी असांजे तशख़ुस असांजी सुञाणप जा जेके आसार आहिनि, असांजो उन जे बारे में असांजो छो रवैयो कोन्हे? इहो पैदा करणो पवंदो। ऐं चवां थो आउं न हुजां खणी मुंहिंजा 18 महीना 16 महीना ऐं अदीबनि में अला अला करे कढी वञा, पर इन खां पोइ बि जेकॾहिं अचनि त असांखे ओनरशिप पैदा करणी पवंदी, असांखे धड़प करणी पवंदी। तो कहिड़ो गोरखिल जे बारे में ख़त अचणु खपे अदीबनि जो? मूंखे पुछे वज़ीर खां त गोरखिल लाइ तव्हां छा पिया करियो, असांखे ॿुधायो। धड़प करणी आहे त सभिनी शयुनि जी धड़प करियो न। ओनरशिप धरती जो कसम खणो था त धरती जी ओनरशिप में चपे चपे ऐं माग मकान जी ओनरशिप करणी आहे। मूंखे इहो ख़त अचणु खपे त असीं लैंग्वेज अथॉरिटी ऐं कल्चर डिपार्टमेंट अॼु ॾींहं ताईं मोहन जे दड़े जी ॿोली डिसाइफर ऐं डिकोड करण लाइ छा कयो आहे? त उनजी पढ़णी जेका आहे उनजे बारे में कंहिं इंटरनेशनल आलमनि सां ऐं आर्कियोलॉजिस्ट सां राब्तो थियो आहे कोन थियो आहे? त मक़सदु चवण जो त
जेकॾहिं रिलेवेंट थियणो आहे सोसाइटीअ में, त इलाही शयूं आहिनि जिन जी ओनरशिप करणी आहे। रुगो लैंग्वेज अथॉरिटी अदीब सम्झनि असांजो माना लैंग्वेज अथॉरिटी, अदबी बोर्ड ऐं पंहिंजो ॿिया कहिड़ा इदारा एन बलोच रिसर्च इंस्टीट्यूट ऐं फलाणा, बसि इहे ई असांजी धड़प करणी आहे, बाक़ी ॿिया इदारा छॾे ॾिन। असांजे ॻोठ जी स्कूल ऐं कॉलेज सां असांजो को तालुक कोन्हे। जे अदीब लाॻापिल आहे त सॼे समाज जो धणी आहे, जे समाज जे धरती जो धणी आहे त हिकिड़ी शइ जी मालिकी करणी पवंदी। नतीजा एक्सपेक्ट न कयो। इहे ई सियासतदान वेठा हूंदा सुबुह जो अनपढ़ियल, जेकॾहिं सुञाण माण्हू पुछाणो न कंदो त पोइ तव्हां छा था सम्झो त ॿाहिराड़ियुनि में जेको ख़ुदि मूसो खमीसो वेठो आहे उहो पुछंदो मूंखां त तूं स्कूल खोलाई कोन थो, छा कोन थो करी। तव्हांजो कमु आहे, पंहिंजे कम खे वसी कयो, पंहिंजे पाण खे फैलायो। ज़बरदस्त ॻाल्हि कई अदबी संगत त सिंधी प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली छो नथी पढ़ाई वञे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असेंबली मां बिल पास थियल आहे, लाज़मन हुननि खे पढ़ाइणी आहे। असां वटि बदकिस्मती छा आहे, असां वटि लेजिस्लेशन वॾी ॻाल्हि कोन्हे। लेजिस्लेशन असांजी असेंबलीअ जा डार्क रूम स्टोर भरिया पिया आहिनि, करारदादुनि सां, बिलनि सां, एक्ट सां, ऑर्डिनेंसिस सां। सवाल इम्प्लीमेंटेशन जो आहे, अमल दरामद जो सवाल आहे। इम्प्लीमेंट नथी थिए, इम्प्लीमेंटेशन कराइणी आहे, उन लाइ प्रेशर माउंट करणो पवंदो। बिल्कुलु लाॻापिल सवाल आहे। त सुबुह जो आऊं बि असेंबली में इहो सवाल खणा, सुबुह जो आऊं बि कैबिनेट में इहो सवाल खणा। अॼु तव्हांजे फोरम तां इहो सवाल थियो आहे त हाणे आऊं पंहिंजे पाण खे रेस्पॉन्सिबल सम्झंदुसि न। त सुबुह जो आऊं ॿियनि वज़ीरनि खे चवंदुसि त कैबिनेट में आवाज़ उथारियो, छो नथो थिए रजिस्ट्रेशन रद्द कयो। जेके प्राइवेट स्कूल नथियूं पढ़ाइनि, सिंधी नथा पढ़ाइनि, रजिस्ट्रेशन ख़तमु थियणु खपे। बिल पास थियल आहे, लेजिस्लेशन थियल आहे, बिल्कुलु हिन ते थियणु खपे। असां कोशिशि कई आहे त इदारनि जो बुनियादु विझूं। हिन ई हाल में, हिन ई डाइस ते आऊं पोइ आयुसि, पहिरीं आऊं हिते वेठो हुउसि जिते ज़ैब वेठो आहे। हिते प्रेज़ेंटेशन पहली अमर फयाज़ वेठो हूंदो ग़ालिबन हिते। उन प्रेज़ेंटेशन आई, चेयरमैन प्रेज़ेंटेशन ॾिनी, अमर फयाज़ प्रेज़ेंटेशन ॾिनी। अमर फयाज़ जी सॼी प्रेज़ेंटेशन में हिकिड़ो कमाल जो जुमिलो हो। हुन चयो त सही ॿोली हाणे हिन ते कोन बचंदी, पने ते ॿोली बचंदी, मोबाइल खणी ॾेखारी त हाणे हिन ते बचंदी, पाम टॉप ते, जेको हथ जो कंप्यूटर तव्हां वटि पियो आहे, एप्पल फोन जी शिकिल में, सैमसंग जी शिकिल में, स्मार्ट फोन जी शिकिल में। हाणे लैंग्वेज हिते बचंदी ऐं उहे बचाईंदा लैंग्वेज इंजीनियर्स। ज़बरदस्त ॻाल्हि कई, उहे बचाईंदा लैंग्वेज इंजीनियर्स। मूं ओॾी महिल पिक कई ऐं जीअं आयुसि पोडियम ते त मूं अची ॻाल्हायां पंहिंजी ॻाल्हि में। मूं चयो त आऊं हींअर ज़बरदस्त ॻाल्हि कई अमर फयाज़, आऊं हैदराबाद में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सां गॾु लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट जो ऐलान करियां थो ऐं जो टेंडर थियण वारो आहे। अमर खे चयोसीं वञ तूं सियाटल वञी गूगल वारनि सां मिल, डॉक्टर माजिद बुरगड़ी सां मिल, डॉक्टर दाहिब माजिद बुरगड़ी सां मिल। ऐं उन्हनि चयो माजिद बुरगड़ी जे नाले थियणु खपे। मुंहिंजी यकीनन कंप्यूटिंग, सिंधी कंप्यूटिंग में पायोनियर आहे, फाउंडर आहे, उनजे नाले सां इदारो थियणु खपे। ऐं आऊं तव्हां सां इहो वाइदो थो करियां त 2017 में इदारो फंक्शनल बि थी वेंदो ऐं कमु बि कंदो। असां सिम्पा ठाहियूं पिया, जीअं नापा आहे। कल्चर में रुगो लिटरेचर कोन्हे, परफॉर्मिंग आर्ट आहे, इलाही शयूं आहिनि, अदाकारियूं, सदाकारियूं, डांस, इलाही शयूं अचनि थियूं। सिंध इंस्टीट्यूट ऑफ म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट्स, उहो बि तव्हांजी दुआउनि सां 2017 में जामशोरे में सिंधाला जी साम्हूं फंक्शनल थी बीठो हुयो। उहा असां बिल्डिंग हिकिड़ी ही जेका कंप्लीट थियण वारी हुई, उहा असां कन्वर्ट कई आहे पंहिंजे सिम्पा लाइ। मूंखे रुगो जून जी बजट में एसएनई विझणी आहे त जीअं असीं माण्हू भर्ती करे सघी ऐं त अगस्त खां इदारो जेको आहे फंक्शनल थी वञे हलियो। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी। हिते तव्हां अदीब राइटर शिकारपुर मां आया आहियो, जेकबाबाद मां आया आहियो ऐं तव्हांजे हिते अचो था, रहण लाइ जॻह कोन्हे, कंहिंजा मिट माइट आहिनि, कंहिंजा कोन्हनि। इहे अदबी संगत जा फंक्शन थियनि था, मेला थियनि था, अदबी मेला थियनि था, प्रोग्राम थियनि था। ऐं ईअं तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि कंदे ऐलान कंदे ख़ुशी महसूस थो करियां त हिते हैदराबाद में हिन ई अथॉरिटी जे पोयां, असांजे सिंध म्यूज़ियम जे पोयां हाउस ऑफ राइटर्स एंड आर्टिस्ट 20 बेडरूमनि जो तव्हांजे लाइ इनशाला तयारु कराए छॾींदासीं।
उनमें लाइब्रेरी मूं पाण डिज़ाइन कयो आहे भई, उनखे आउं पाण डिज़ाइन थो करियां भई। उनमें ऑडियो विजुअल लाइब्रेरी हुजणु खपे, मूवी ॾिसो, फिल्म ॾिसो त एयर कंडीशन हिकिड़ो हाल हुजे जेको तव्हां लाइ उते बि, ऐं लाइब्रेरी हुजे जिते वेही तव्हां किताब पढ़ो, इंटरनेट जी सहूलियत प्रोवाइड थियल हुजे, ऐं बिल्कुलु जदीद जेके हिकिड़े 5 स्टार होटल जी जेका राइश आहे उहा राइश तव्हांखे अदीबन आर्टिस्टनि खे प्रोवाइड थींदी। इहो साॻियूं हिते बि क़ाइमु कयूं पिया, ऐं कराचीअ में बि इहो साॻियूं क़ाइमु कयूं पिया नेशनल म्यूज़ियम में, त जीअं असां तव्हां जेके अचो तव्हांखे इहो सोच न हुजे त मूंखे किथे होटल वठी रहणो आहे या किथे रहणो आहे, राइटर अदीब खे इहा हुजे त भई फलाणी जॻह ते पंहिंजो उतां थिए पाण हली उते रहंदासीं। हाणे अचूं अदबी संगत जे हवाले सां छो न घुरो अथई, जेकॾहिं अॼुकल्ह कल्चर डिपार्टमेंट वटि जेकॾहिं के शयूं आहिनि या एसेट्स आहिनि त उहे बिल्कुलु जेके तव्हांजे हिसे जूं आहिनि उहे तव्हांजे लाइ आहिनि, जेके आर्टिस्टनि जे हिसे जूं आहिनि उहे आर्टिस्टनि जे हिसे जूं आहिनि। सिंधी अदबी संगत जी ऑफिस जी ॻाल्हि कई मुश्ताक फुल साहब, हाणे 2 ऑप्शन आहिनि। हिकिड़ो इहो आहे त जेकॾहिं इन ई ऑफिस खे तव्हां मथे करणु चाहियो था, जेकॾहिं जॻह मूं ॾिठी आहे उहो कंजेस्टेड आहे, जेकॾहिं तव्हां इहो तव्हांजो डिसीजन आहे, मुंहिंजो न आहे, जेकॾहिं तव्हां चयो था त असीं ॿिए हंधि प्लाट वठी हिकु कुशादी जॻह ते असां इन खे सेल आउट करे असीं उते हिकिड़ी को वॾो स्पेस वठी असीं जॻह ठाहियूं त उनमें कल्चर डिपार्टमेंट मुकमिल तौर ते तव्हां सां सहकार करण लाइ तयारु आहे। जेका बि कंस्ट्रक्शन जी कॉस्ट थींदी, ख़र्चु थींदो, तव्हांखे भरे ॾियण लाइ तयारु आहे, उहो तव्हांखे अलॻि पर जेकॾहिं तव्हां चाहियो था त इन ई ते मथे हॉल जेको आहे जेका इहो तव्हांजो आहे, ऐं तव्हांखे नथो चई सघां तव्हां हीअं कयो, ऐं तव्हांखे ऑप्शन रखां थो, जेकॾहिं तव्हां इन जे मथे चयो था त पंहिंजो हॉल ठहे या रूम ठाहिण था चाहियो या जेको कुझु ठाहिणु चाहियो था इन जे मथां, त यकीन करियो तव्हां नवंबर जो ख़्वाब ॾिठो आहे, ऐं मूं बि साॻियो ख़्वाब ॾिठो आहे, नवंबर में कमु शुरू थींदो आहे, तव्हांजो कमु स्टार्ट आहे, तव्हांजो कमु स्टार्ट आहे। हिते लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड थिया, आपा मरियम मजिदी, साईं दादाई साहब, मुर्तज़ा शाह दादाई, आपा नज़ीर नाज़, ॿिया यकीननि जो वॾो पोरियो आहे, वॾो कंट्रीब्यूशन आहे, ॿिया बि जेके जिन जो अवार्ड हिते थियो अनाउंस। हाणे आउं वधीक नथो करे सघां, शील्ड हितां थी आहे, पर 15,000 रुपया ऐं कल्चर डिपार्टमेंट जे पारां इन अवार्ड तौरु हिकिड़े पुरुष जे नज़र में तौरु जेको आहे उहो हुनजी नज़र कयूं था जिन जे लाइ थियो। ॿियो न त आपा ॿियो कुझु कोन थो, 15,000 में छा थींदो, भला 5 किताब वठी पढ़ी छॾींदो न, भला एतिरो थींदो। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे हिते घुरायो, ऐं मुअज़रत खां इन करे आहियां मूंखे 9 बजे वरी बदीन पुॼणो हुयो, सुभाणे वरी बदीन में के फंक्शन रखियल आहिनि, कोई विज़िट्स रखियल आहिनि, दोदे सूमरे ते सेमिनार था करायूं, त आउं पाण दोदे सूमरे जी वेंदुसि सुबुह जो मज़ार ते, सेमिनार किथे कयूं, लोकेशन ॾिसण थो वञा। असांजा जेके रियल हीरोज़ आहिनि, मखतूम बिलावल आहे, दूल्हे दरिया ख़ान आहे, दोदो सूमरो, हू असां सूमरनि जे हवाले करे छॾियो आहे, मखतूम बिलावल मौलविन जे हवाले थी वियो आहे, दूल्हे दरिया ख़ान समन जे हवाले असां करे छॾियो आहे, ज़ातियुनि मां कढी थोरो क़ौमी हीरोज़ खे क़ौमी हीरो करे पेश करियूं। सुबुह जो सरदार शाह वरी सईद जेको हीरो हुजे उनजी सालगिरह वर्सियूं मल्हाइण शुरू थी वञे, जामी चांडो को चांडो खणी अचे, उनखे हीरो ठाहे, इहो कमु कोन हलंदो, इन जी वापसी असांखे करणी पवंदी। थैंक यू वेरी मच, तव्हांजी महिरबानी। असां चाहींदासीं त दोस्त जेके तमामु थोरी शाखूं रहियल आहिनि ऐं जीअं जीअं सॾु कंदा अचूं त महिरबानी करे उहे दोस्त अचनि। साईं मदद अली सिंधी साहिब खे गुज़ारिश आहे त वो 2 मिंट हेॾां अचे। गुलज़ार सेक्रेटरी खैरपुर नाथन शाह, सागर मेमण सेक्रेटरी शाख चूहड़ जमाली, नबी बख्शदास सेक्रेटरी टंडरो गुलाम अली। असांजा बाक़ी महिमान थोरी मुख़्तसर गुफ़्तगू कंदा। मोहम्मद मोहतरम फिदा संजरानी सेक्रेटरी शाख साबूराव, वठो फिदा संजरानी। या मोहब्बत सातो सेक्रेटरी हिंगोर जा, या मोहब्बत सातो। शरफ निज़ामानी सेक्रेटरी शाख गाजा। हाणे आप गुजारिश कंदे डॉक्टर गफूर मेमन साहब की गुजारिश कंदे 2 मिनट तक दी। शरफ निज़ामानी सेक्रेटरी शाख गाजा, साईं वॾी महिरबानी मदद सां। शरफ निज़ामानी गाजा। प्रोफेसर राजेश कुमार घोटकी शाख। इल्ताफ तालपुर सेक्रेटरी छतो मादरानी। इल्ताफ तालपुर सेक्रेटरी छतो मादरानी। इल्ताफ तालपुर। अब्दुल हई भुट्टो माथेलो मुमल की माड़ी। मोहम्मद यासिर बोलदार।
मोहम्मद यासिर बोलदार सेक्रेटरी बोलदार वॾा तकड़ो अचे था। शाह मोहम्मद यासिर बोलदार साईं गफूर साहब खां सर्टिफिकेट हासिल करे। पीराणो साहिल बुमरो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत चूंडको। महिरबानी साईं गफूर साहब जी खेसि गुज़ारिश आहे त पंहिंजी सीट ते तशरीफ़ रखनि। डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहिब लाइ गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं असांजे मुतहरिक शाखुनि सेक्रेटरियुनि खे मिंटा सर्टिफिकेट ॾिए। ज़ैनुल आबिदीन ज़ैन कुरैशी सेक्रेटरी जाती। फ़कीर मोहम्मद अकरम सेक्रेटरी सिंधी अदबी संगत ठटो। मीर ट्रगड़ सिंधी अदबी संगत लाखा। ज़ैम लाखाई सेक्रेटरी सिंधी अदबी संगत दड़ो। महिरबानी यार। वसीम आकाश सेक्रेटरी सीता रोड। वसीम आकाश सीताई। सिकंदर ओगाई मल्हार सिंधी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत रतोदेरो मल्हार सिंधी। रज़ा डायरी सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाहपुर चाकर। रज़ा डायरी सिंधी अदबी संगत जोल गुलाम हैदर खासकेली। हक नवाज रिंद सेक्रेटरी सिंधी अदबी संगत मकसूदो रिंद। मीर मुर्क वाढो मातली। एहसन अबड़ो हाणे साईं डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहब मूसा एतराज पर के सिंधी अदबी संगत शाह नौशर फ्लो सर्टिफिकेट नो। इमदाद अली शाह गुज़ारिश है तो वो चे पन सर्टिफिकेट हासिल करे। इमदाद अली शाह किताब लाइ गुज़ारिश कनि जो सिंधी ॿोलीअ जे नामियारे कहाणीकार बरकत साहब मोहतरम मददल सिंधी साहब खे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में अचे तो मददल सिंधी साहब साहिब सिंधी अदबी संगत जे 25 सालगिरह ते मुखातब थियण लाइ अचे तो तव्हांजे मददल सिंधी साहब। दोस्तों जीएसएन सब खां पहिरीं सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां जो सिंधी अदबी संगत जे हिन तकरीब में अची शिरकत कई है। ऐं वॾी ॻाल्हि तव्हां मुश्ताक साहब खे मुबारकबाद थो ॾियां त हुन ही तकलीफ़ करे हिकु हिन अॼोके ॾींहं खे वॾी अहमियत ॾिनी आहे। आख़िर में फ़क़ति आउं लफ़्ज़ चवंदुसि त सिंधी अदबी संगत असांजी मादरी इल्मी तनज़ीम आहे। दुनिया जी का बि ताक़त न हुनखे घुराए सघे थी न उनखे नुक़सानु पहुचाए सघे थी। असीं सभु तव्हां सां गॾु आहियूं ऐं असीं सभु हुन जा सिपाही आहियूं हिन तनज़ीम जा। ऐं जेको सेक्रेटरी मुश्ताक साहब आहे हुनखां ॿियो बि थो अचे अलाह हुनखे सलामत रखे। तव्हांजी महिरबानी। महिरबानी मदद सिंह साहब असां शुक्रगुज़ार आहियूं रोज़ानी शोब अख़बार जा जंहिं ज़बरदस्त सिंधी अदबी संगत खे कवरेज ॾिनी आहे हिन प्रोग्राम जे हवाले सां। हाणे गुज़ारिश आहे सिंधी अदबी संगत जे अॻूणे मर्कज़ सेक्रेटरी जनरल ऐं सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहब खे त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि में इज़हार कनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर ज़ुल्फ़िकार साहब। इन खां अॻु में सची ॻाल्हि इहा आहे त मुस्तफ़ा सोलंकीअ लाइ ताड़ियूं वॼायो जो हिन प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़ में मुंहिंजी वॾी मदद कई। मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ ताड़ियूं। मूंखे तुंहिंजे लाइ यकीन कयो त तूं तमामु घणी कोशिशि कई आहे ऐं हिन सॼे मामले में तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर मुश्ताक फुल हमेशह मुझे खिलण ते भी पाबंदी लगाईंदो आहे त ॻाल्हाइण ते भी। सेक्रेटरी जनरल साहब आहे मुंहिंजो अॻवान आहे। मां उहे पाबंदियूं क़बूल करे सवाइ पंहिंजी जेको मां चवणु चाहियो पए उहो नथो चवां। ऐं मां सभिनी खे हिते अचण ते तव्हांखे ही एवॉर्ड्स ऐं शील्डूं मिलण ते मुबारकबाद ॾियां थो। इलाही सुठो अॼु प्रोग्राम थियो आहे ऐं मां यकीन रखो अहिड़ा थींदा रहंदा। महिरबानी। महिरबानी डॉक्टर साहब। बेटा ये चयो त कंडा मुंहुं पेरनि में तोड़े लख लॻनि आंगुर आंगूठी नमड़े छिपूं पेर छिननि वींदे ॾांहुं पिरनि ऐं जूती जात न पायां। इन शहर सां मां गुज़ारिश कंदुसि असांजे नई टे जे दानश्वर मोहतरम जामी चांडो साहब जिन खे त उहो अचनि ऐं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में अचे थो जामी चांडो साहब। न न न मां अजामीअ खे ॾियारींदुसि। साहिल पीरज़ादो सकरन शाख जो सेक्रेटरी आहे असांजो तमामु प्यारो दोस्त आहे। उनजो सर्टिफिकेट हेॾे को साइड ते रहिजी विया हिन जे करे महिरबानी करे मां असां जामी खां वसूल करे। ऐं शबीर सियाल आहे सकरन शाख यकीन ॼाणो त असांजे शहीद बेनज़ीर आबाद में तमामु मुतहरिक तरीन शाख आहे ऐं हुनजो सर्टिफिकेट साइड ते कंहिं दोस्त रखी छॾियो। मां ॾाढो परेशान थियुसि। वरी महिरबानी। वॾी महिरबानी। मां मुबारकबाद थो ॾियां दिलि सां अदबी संगत जे सरवाण डॉक्टर मुश्ताक फुल खे ऐं हुनजी पूरी सथ खे ख़ासि तौर
सोलंकी साहब खे जंहिं वॾी महिनत कई आहे हिन काज खे मचाइण में, ऐं जेके सॼी सिंध मां दोस्त आया आहिनि, साथी आया आहिनि, उन्हनि खे त हुननि हिन अची अॼोकी महफ़िल खे कामयाबु कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में जेका अॼोकी सालगिरह जो ॾींहुं मल्हायो आहे तव्हां मां असां मां हर हिकु माण्हू खे इन ॻाल्हि जो अहसासु आहे, इन ॻाल्हि जी ख़बर आहे त ही हिकिड़ो तमामु डिघो तारीख़ी पंधु आहे, ऐं हिन पंध में सिंध जे आलमनि, सिंध जे अदीबनि, सिंध जे शाइरनि ऐं सिंध जे क़ौमी ख़ादमनि गुज़िरियल 6-7 ॾहाकनि खां पंहिंजो नूर निचोयो आहे, पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे, पंहिंजो रतु ॾिनो आहे, पंहिंजो सतु ॾिनो आहे। ऐं असांखे इहो बि अहसासु आहे ऐं हुअणु खपे त जेके कम अॼु सवला थी पिया आहिनि, इहे उन ज़माने में इहे सवला कोन हूंदा हुआ। न लिखणु सवलो हो, न छपजणु सवलो हो, न एॾो पढ़णु सवलो हो, ऐं न सिंध जी मालिकी एॾी सवली हुई जेॾी अॼु आहे। हिकिड़ो दौरु हो जंहिंमें शेर लिखण ते, अफ़सानो लिखण ते, मज़मून लिखण ते, एहतजाज करण ते असांजे उन दौर जे नसुल जेल काटिया आहिनि। ऐं मूं हींअर ताज़ो रशीद भट्टी साहिब जो जेल डायरी जेका हुन यादियूं लिखियूं आहिनि तव्हां पढ़ंदव, जंहिंमें शेख अयाज़ ऐं रशीद भट्टी साहिब ॿई सखर जेल में आहिनि। यकीन कयो त मूंखे, मां इमेजिन पियो कयां, तसवर पियो कयां त कहिड़ो दौरु हो जंहिंमें सखर में रुगो अदीबनि खे मुतहरिक करण जे भाव खां ऐं ख़ौफ़ खां उन ज़माने में हेॾनि ॿिनि गदावर माण्हुनि खे, शेख अयाज़ खे, रशीद भट्टी खे जेल में विधऊं। ऐं तव्हां ॾिसो त उहे ॿ माण्हू सिंध जा तमामु क़ाबिल फ़ख़्र माण्हू, सिंध जो इफ़्तिख़ार माण्हू, उहे माण्हू जेल में हूंदे रोज़ कहिड़ियूं सलाहूं कंदा हुआ, कहिड़ा पूर पचाईंदा हुआ, कहिड़ियूं पाण में ॻाल्हियूं कंदा हुआ, रिथाऊं कहिड़ियूं ठाहींदा हुआ। त असांजे नसुल खे, असां खां पोइ जे नसुल खे इहो अहसासु आहे ऐं हुअणु खपे वधीक त हीअ सिंधी अदबी संगत ऐं सिंध जे अदीबनि ऐं आलिमनि ऐं कलमकारनि, शाइरनि जो हीउ जेको सफ़र आहे, इहो सफ़र एतिरनि ॾहाकनि ते मबनी आहे। इन में हर नस्ल पंहिंजो पोरियो ॾिकयो आहे, पंहिंजी क़ुर्बानियूं शामिल आहिनि। ॿी ॻाल्हि, मां सिर्फ़ु 3 ॻाल्हियूं करणु चाहींदुसि त सिंधी अदबी संगत पाकिस्तान में हिकिड़ो वाहिद मिसाल आहे। असां जॾहिं पंहिंजे घर में वेठा आहियूं त पोइ समय इख़्तिलाफ़ बि थींदा, समय एतिराज़ बि थींदा, कमज़ोरी निशानदेही बि थींदी, ज़रूरु थींदी। दुनिया में कहिड़ो समाज आहे ऐं कहिड़ी जमहूरी तंज़ीम आहे जंहिंजे अंदरि इख़्तिलाफ़ न हूंदा। ऐं इख़्तिलाफ़ जेकॾहिं ज़ाती न आहे, इख़्तिलाफ़ जेकॾहिं कंहिं साड़ ते मबनी न आहे, त इख़्तिलाफ़ जेॾी हसीन शइ दुनिया में बि कहिड़ी थींदी। ऐं जेकॾहिं कंहिं समाज जो तख़लीकार, सोचींदड़, महसूस कंदड़ ऐं पंहिंजे ॿोली ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे माण्हुनि जो सूंहो ऐं सिरजणहार तख़लीकार बि हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ न कंदा त पोइ भला दुनिया में इख़्तिलाफ़ केरु कंदो। बाक़ी सवाल इहो आहे, ऐं इहो मां तव्हां सभिनी सां सवालु रखां थो, ऐं जेके हिते मौजूदु आहिनि उहे, जेके मौजूदु न आहिनि उहे, हिन पूरे अॼोके दौर जे सिंध जे कलमकारनि खे इख़्तिलाफ़ जो मुहरिक छा आहे, इख़्तिलाफ़ मां चाहियूं छा था, इहो बुनियादी सुवालु आहे। जे इख़्तिलाफ़ ठाहिण लाइ, वधीक सघारो करण लाइ, इख़्तिलाफ़ मयार बहितर करण लाइ, वधीक ज़िमेदार थियण लाइ ऐं पंहिंजो वधीक किरदार जो तयन करण जे लाइ, त इहो मुबारक इख़्तिलाफ़ आहे। इहो इख़्तिलाफ़ सिंध खे हिकु दफ़ो न 1000 भेरा खपे थो। पर जेकॾहिं इख़्तिलाफ़ ज़ाती हूंदो, शख़्सी हूंदो, गिरोही हूंदो ऐं उन जा मफ़ाद ॾाढा नंढड़ा हूंदा त पोइ ज़ाहिर आहे त उहो इख़्तिलाफ़ समाज में तोड़ फोड़, समाज में इंतिशार, पोइ इदारा हुजनि, समाज हुजे, उनजो सबबु बणिजे थो। इन करे अॼोको सिंधी समाज जेको पंहिंजे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे तमामु वॾे हिकिड़े समाजी, ज़हनी, फ़िक्री, सियासी ऐं क़ौमी इंतिशार जो शिकार आहे। मां सम्झां थो त इन विखिरियल, इन मुंतशिर समाज खे जेकॾहिं सिंध जो शऊर ऐं सिंध जो तख़लीकार ऐं सिंध जो कलमकार बिल्कुलु दगु नथो ॾेई सघे त पोइ दुनिया में ॿियो आसमान मां केरु ईंदो जेको तव्हां असांखे दगु लाईंदो। ऐं उहा तंज़ीम अदबी संगत जंहिंजी हिस्ट्री तव्हांखे मूंखां वधीक ख़बर आहे, जंहिंजे पहिरें इजलास खां वठी वेंदे अॼोके दौर ताईं क़ुर्बानियूं, महिनतूं,
जाखोड़ असांखे शमशीर असां यार हूंदो ॿुधाईंदो हो त असां वटि कल्चर इहो हूंदो हो त इजलास में हिकिड़े भेरे कराची में इजलास हो संगत जो असां सभु वेठा हुआसीं त उन में शमशीर सां ॻाल्हि कई छो त असांजा ॿ अदीब नालो नाला खणा पाण में सख़्तु हुते चिड़ी पिया ऐं एतिरो चिड़ी पिया जो हुननि हिक ॿिए सां चयो त हाणे ॻाल्हाइबो कोन पोइ ॿी गॾिजाणी में ऐं मरहूम फ़कीम अल्लाह शारी हुन में वेठो मां बि हुउसि काफ़ी दोस्त ॿिया बि हुआ त शमशेर वेठो त शमशेर चयो ऐं उहो यकीन कयो त जेको हुन वाक़ियो ॿुधायो चई असांजो दौर त ईअं हूंदो हो त जंहिंसां सभ खां वधीक तनक़ीद कबी जंहिं माण्हूअ ते आख़िर में किरायो उन खां घुरिबो हो त बाबा हाणे वापसी जो किरायो आहे तूं ॾे ऐं असां पाण में इख़्तिलाफ़ कंदा हुआसीं पर इख़्तिलाफ़ जे बुनियाद खां पोइ कॾहिं बि शख़्सी ऐं ज़ाती असां में उहा शइ न आई जंहिं ते जेतिरी जरह कबी जंहिं ते जेतिरो इख़्तिलाफ़ कबो तनक़ीद कबी उहो एतिरो पाण खे वेझो भाईंदो त मां इन लाइक़ु हुउसि जो मूंखे हिननि लाइक़ु सम्झो आहे इहो कल्चर हो मां सम्झां थो यकीनन यकीनन त मां सम्झां थो त सिंधी अदबी संगत जो हे सफ़र उनखे हाणे हिकिड़ो मसइलो मिक़दार जो आहे शाखूं केतिरियूं मेंबर केतिरा दस्तूरी गॾिजाणियूं केतिरियूं पना केतिरा भरियासीं त केरु केरु आयो सयूं कंहिं कयूं इहो हिकिड़ो दस्तूरी ऐं हिकिड़ो ज़ाहिर ज़माने जो वहिंवार आहे ज़रूरु कबो जोहर छा आहे हुनजो इहो असुलु सुवालु आहे इन करे मां सम्झां थो त सिंधी अदबी संगत जे हर मेंबर ऐं हर ज़िम्मेवार फ़र्द जेको हुन में शामिल आहे ऐं ख़ासि तौर ते लीडरशिप अॼु हीअ मौजूदु आहे सुभाणे का ॿी ईंदी मुंहिंजी गुज़ारिश इहा हूंदी त सिंधी अदबी संगत खे इन 21वीं सदीअ जे मयार मुताबिक़ हिन देश हिन वतन इन क़ौम खे दरपेश जेके चैलेंजिस आहिनि उनखे साम्हूं रखंदे ऐं जेके हिन मुल्क रियासत में हालतूं आहिनि उनखे साम्हूं रखंदे हिन तंज़ीम खे अञा शायदि को ॿियो ॾाको खपे को ॿियो दौरु खपे जंहिंमें उहा पंहिंजे समाज जे हियां में चक विझण जे क़ाबिल थिए उहा पंहिंजे समाज खे लुणण जे क़ाबिल थिए ऐं हिकिड़ो समाज महसूसु करे त हीअ का तंज़ीम फ़क़ति दस्तूरी गॾिजाणियुनि जी न आहे पर हीअ उहा तहरीक आहे जेका सिंध जी धणी आहे ऐं जेका सिंध जे शऊर जी वारिस आहे ॿी ॻाल्हि पाण में वेठा आहियूं को टियों त धारियो आहे कोन असांजे कलमकारनि जी वॾी घणाई लिखणु घणो चाहे थी पढ़णु नथी चाहे हे जेको दां आहे त एॾो पियो लिखिजे एतिरो पियो लिखिजे अदी नूरदास शाह मुंहिंजी दोस्त बि आहे भेण बि आहे वॾी असां पाण में रेगुलर ॻाल्हाईंदा आहियूं हाणे मूंसां चोथों पंजो ॾींहुं तफ़सील सां फ़ोन ते कई कयईं छा पियो थिए समाज केॾां पियो वञे थिए छा पियो भला कुझु कयो मूंखे चई तव्हां भला कुझु कयो ऐं असां त कराची में वेठा आहियूं मां त ॾाढी पासे थी वेठी आहियां अदा कुझु कयो हिन सिलसिले में हर माण्हू ईअं सोचे थो ऐं ॾाढो सुठो जुमिलो हुन अॼु खां काफ़ी साल में मूंखे चयो हिकिड़े वेठासीं अदी घर वेठासीं चई त अॼोके दौर में असां अलॻि अलॻि लिखंदड़ आहियूं ऐं असां मां तमामु माण्हू घणा सुठो बि लिखनि था पर असां गॾिजी का तहरीक न आहियूं को दौर न आहियूं इहो फ़र्क़ु आहे असां में ऐं हुन ज़माने में जेके बानी आहे तंज़ीम जा ऐं उहो दौर हो त उहो थोरा हुआ पर हिकिड़ो दौर आहे ऐं असां तमामु घणा आहियूं ऐं असां अॼोके ज़माने में फ़र्द आहियूं पर हिकिड़ो दौर न आहियूं त मां सम्झां थो उनजो हिकिड़ो सबबु ॿिया सबब बि आहिनि हिकु सबबु इहो आहे त जॾहिं कलमकार न पढ़ंदो मां या तव्हां यकीन कयो जॾहिं कंहिं किताब घर ते वेंदो आहियां त मूंखे पहिरियों सुवालु मां कंदो आहियां त किताब केरु थो वठे हे किताब केरु थो पढ़े ऐं ईअं न आहे त किताब माण्हू कोन था पढ़नि हे समाज किताब पढ़े थो हे समाज किताब ख़रीद करे थो जे ईअं न हुजे हा त पोइ किताब घर छो हुजनि पोइ छो छपा हिन पब्लिशर किताब माना त हिन समाज में को पढ़ंदड़ मौजूदु आहे पर सुवालु इहो आहे त छा उहो अदीब आहे छा उहो शाइर आहे छा उहो लेखक आहे मुंहिंजी फाइंडिंग इहा आहे मूं जेका जांच कई वठंदड़ माण्हुनि खां त असांजो कलमकार असांजो अदीब ऐं शाइर उन सतह जो मुतालियो कोन थो करे ऐं इहो ई सबबु आहे त अदब मिक़दार में तमामु घणो आहे अदब मयार में जेको पंहिंजे दौर जी नुमाइंदी करे दौर खे दॿ ॾे ऐं नुमाइंदी छो करे अदब जो थोरी कमु आहे पंहिंजे दौर जी नुमाइंदी करणु अदब जो कमु आहे ईंदड़ ज़माने जी नुमाइंदी करणु जेके दौर आया ई न आहिनि उन्हनि जी नुमाइंदगी बि अदब कंदो आहे या इहो कमु नथी करे सघे पॉलिटिक्स सियासत में अदब में कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿई शोभा वॾा आहिनि
पर सियासत नुमाइंदगी अॼु जी करे थी, अदब हज़ारनि सालनि जी अॻियां वधी नुमाइंदगी करे थो। लतीफ़ साईं जी शाइरी अॼोके ज़माने में रुॻो सिंध न, रुॻो ज़मीन ते अहिड़ो इंसान मौजूदु न आहे जेको इंसान हुन तख़लीक़ करे ॾेखारियो आहे। इहो अदब जो कमु हूंदो आहे। त मां सम्झां थो पंहिंजो पाण में वेठा आहियूं त अकेला पंहिंजी पढ़ाई कोन था कयूं, पंहिंजी था कयूं वेही, त अदबी संगत खे असांजे हिन इदारे खे बाक़ाइदा हिकिड़ी शऊरी वॾी लहर उभारणी पवंदी, वॾी कोशिशि करणी पवंदी ऐं मोटिवेट करिणो पवंदो माण्हुनि खे त जज़्बनि जे आधार रुॻो मयारी नथो लिखी सघिजे, रुॻो फ़नी पेचकी ॼाणण सां या फ़नी बंदिशूं ॼाणण सां माण्हू मयारी नथो लिखी सघे। हे जेके जमीयत शुरा जा शाइर हुआ न, इहे बहर वज़न में, इल्म उरूज़ में, छंद में एॾा माहिर आहे जो इन जहिड़ो माहिर को हिन ज़माने में कोई न हो, पर फ़िक्र न हो, थाट न हो, त उहे पंहिंजे ज़माने में, पंहिंजे दौर में, पंहिंजे क़ौम में पाड़ू न हणी सघिया। इन करे मुंहिंजी ॿी गुज़ारिश वेनिती आहे त असांजी अदबी संगत खे पंहिंजे अदीब खे, ऐं अदीब माना छा, रुॻो अदब सिंध जो पढ़णो आहे। दुनिया सॼी अदब लिखे पई, दुनिया सॼी में मौज़ू नवां अचनि पिया, नवां रुझान अचनि पिया। तव्हां यकीन कयो, मां पूरी दुनिया घुमंदो आहियां, मां जिते बि दुनिया में वेंदो आहियां उते मां पहिरियों कमु कंदो आहियां त हिते जी शाइरी मक़ामी ॿोली में कहिड़ी आहे ऐं अफ़सानो कहिड़ो आहे, ख़बर उतां पवंदी त हे समाज छा पियो सोचे, हे समाज कहिड़े पियो गुज़रे कैफ़ियतुनि मां। इन करे सिंध जे अदीब जो कमु आहे त पाण खे इल्म जे धाराउनि सां, अदब सां, उन्हनि रिवायतुनि सां जोड़ींदो, तॾहिं उहो मयार पैदा थींदो जंहिं मयार खे असां विञाए चुका आहियूं घणे भाङे। ऐं आख़िरी ॻाल्हि, हे समाज घणनि बहराननि में आहे ऐं सभु मसइला अदीब नथो हल करे सघे। ज़ाहिर हिन समाज जा समूरा मामला अदीब हथ में नथो खणी सघे। ज़ाहिर अदीब जो कमु आहे शऊर साज़ी करणु, अदीब जो कमु आहे, लतीफ़ साईं चयो आहे न, सॼण हीअं थुणीअ जीअं। अदीब ऐं कलमकार ऐं तख़लीकार जो कमु आहे त समाज जॾो थिए, ड्रहे, भुरे, कमज़ोर थिए त उनजी हीअं जी थुणी थी बीह रहे। ऐं उहो फ़क़ति तॾहिं थी सघे थो जॾहिं असांजे अदीब जो, कलमकार जो मयार एतिरो मथे हूंदो। ऐं मां जेका ॻाल्हि करणु चाहियां थो उहा आहे त हीअ जेका मज़हबी इंता पसंदी आहे, हीअ जेका बाहि ॾिसो पिया, तव्हां यकीन कयो, मां पंहिंजे सफ़ा नंढी उमिरि खां पूरे मुल्क में ट्रेवल कंदड़ माण्हू हुउसि। असां जॾहिं वेंदा हुआसीं सवात में ऐं इन्हनि वज़ीरिस्तान जे इलाइक़नि में, त अॼु खां 25 साल अॻु में उते मज़हब त हुई कोन, इंता पसंदी कोन हुई। ऐं माण्हू उते चवंदा हुआ उन ज़माने में, ईअं जीअं असां चवनि था, बाबा ही असां वटि ख़ुशहाल ख़ान खटक जो देश आहे, बाबा ही गनी ख़ान जो देश आहे, हे वली ख़ान जो, गफ़ार ख़ान जो देश आहे, हिते मज़हबी इंता पसंदी कोन ईंदी। तव्हां ॾिठो त उन मुआशिरे खे हिन बाहि साड़े बर्बादु करे छॾियो। इन करे असांखे इहा ग़लतफ़हमी न हुअणु खपे त को हे लतीफ़ जो देश आहे, हे देश साईं जेम्स जो आहे, वलीअ साहिब जो आहे, इब्राहिम जो आहे, शेख हयास जो आहे, त हिते इहा बाहि न ईंदी। हिते इहा बाहि अचे पई ऐं उन बाहि जो नोटिस हुकूमत नथी वठी सघे। त मां सम्झां थो त जेतिरो असांजो कलमकार मुनज़िम हूंदो, असांजो अदीब, शाइर, दानिश्वर मुनज़िम हूंदो, बाशऊर हूंदो, ज़िमेदार हूंदो, ऐं इहो ई उहो माण्हू आहे जेको पंहिंजे समाज खे इन सॼी बाहि खां बचाए सघे थो। ऐं मां हिकु भेरो वरी अदबी संगत जी लीडरशिप खे, समूरनि कारकुननि खे, समूरनि दोस्तनि खे, पूरे सिंध मां आया आहियो, असांजे शहर में आया आहियो, तव्हांखे वरी भलीकार चऊं था। ऐं इन उमेद सां त हे कन्वेंशन, हीउ जेको मुबारक ॾींहुं तव्हां मल्हायो आहे, इहो हिकिड़े नए उत्साह सां, नए वलवले सां, नए जोश सां ऐं नए विजन सां हिन इदारे जे सफ़र खे, तन सफ़र खे अॻिते वठी ईंदो। जी साईं, महिरबानी जामी चांडो साहिब, जंहिं ॾाढियूं इंतिहाई ख़ूबसूरत ऐं काराइतियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे आउं तकियल गुज़ारिश कंदुसि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन साईं अब्दुल गफ़ूर मेमण साहिब खे त उहो अचनि ऐं पंहिंजो ख़िताब कनि। साईं अब्दुल गफ़ूर मेमण साहिब, तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ककर मंझि कपार जुड़ नेणो न लहे, जहिड़ा मुंहिंजा सिपरी तेड़ा मेघ मलार, खण अखियूं खिल यार तो वञनि सूर संदा करे। हीअ अदबी संगत जो सफ़र जेको 60 सालनि जो सफ़र आहे, हीउ सफ़र सिंध जे शऊर जो सफ़र आहे। हीउ सफ़र सिंध जे मालिकी जो सफ़र आहे, सिंध जे अवाम जो सफ़र आहे। ऐं हिन सफ़र में कई तकलीफ़ूं आहिनि,
कई ॾुख आहिनि। असांजे डॉक्टर मुश्ताक फुल साहब चयो त केतिरा ई माण्हू आहिनि, केतिरियूं रुकावटूं आहिनि, केतिरियूं तनक़ीदूं आहिनि। ऐं साईं जामी चांडीअ साहब बि इहा ई ॻाल्हि कई त असां वटि तनक़ीद बराए तनक़ीद जो रवाजु तमामु घणो आहे। इहे सभई मरहला, इहे सभई तकलीफ़ूं, इहे सभई ॾुख असां हिन समाज में असांखे विरसे में मिलिया आहिनि। पर भिटाई साहब चयो त अञा तो मंझां कख छुते रत निकिरे, मोह में महबूबनि जा कीअं जलींदे घाव, पोइ तूं कुॼाड़ा सिकड़ जूं सदूं करी। असां सिंध काज़ खणी अॻिते निकिता आहियूं, सिंधी कल्चर बचाइण था चाहियूं, सिंधी ॿोली बचाइण था चाहियूं, सिंधी क़ौम बचाइण था चाहियूं। सिंध जा दुश्मन, सिंध जा वेरी असां ते ज़रूरु अटैक कंदा। ऐं इहो तारीख़ में थींदो रहियो आहे त हर सच चवण वारे माण्हू जे ख़िलाफ़ कूड़ा, काइर, बुज़दिल माण्हू निकिरी निर्वार थिया आहिनि ऐं उन्हनि ते वार कया अथनि। इन ई सबबु आहे तो ईसा सलेब ते लटकी वियो, सुकरात ज़हर जो प्यालो पीतो। इहो सच जो सफ़र ज़िंदगी भर हलंदो रहियो आहे ऐं अॼु बि हलंदो रहंदो। इन्हनि माण्हुनि जी जेके ॾुख ॾियनि, जेके तकलीफ़ूं ॾियनि, जेके सच जे साम्हूं थी पंहिंजे कूड़ जी वकालत कनि, उन्हनि खां डिॼण वारा असां माण्हू न आहियूं। सूर को फाइनल जज़्बो कोन आहिनि, ॾुख को आख़िरी जज़्बो कोन आहिनि। इहे त तव्हांजे अंदर में उत्साह पैदा कंदा आहिनि, तव्हांखे जिदोजहद जे लाइ उकसाईंदा आहिनि, तव्हांखे ज़िंदगी जो नओं रुख ॾेई छॾींदा आहिनि। तंहिंजे करे भिटाई चयो त सूरायती सॾ करे सॾ सूरनि खे, सूरनि बग़स हद से पिण सेके सूरसी। हे सूर त असांखे ॾाज में मिलंदा रहंदा। असांखे मुक़ाबिलो करिणो आहे। ही सिंधी कल्चर, सिंधी ॿोली, सिंधी दौर, सिंधी माण्हू, इन्हनि खे बचाइण जे लाइ अहिड़नि माण्हुनि खे ॾिसणो पवंदो आहे। अदबी हवाले सां साईं इहा ॻाल्हि ॾाढी अहम कई त असां क्वांटिटी ॾांहुं पिया वञूं, असां क्वालिटी ॾांहुं न पिया वञूं। क्वांटिटी हिकिड़ो दौरु हूंदो हुओ जॾहिं किताब छपाइण ॾाढो ॾुखियो मसइलो हूंदो हुओ, साहिब किताब थियणु ॾाढो ॾुखियो मसइलो हूंदो हुओ। ऐं अॼु उहो दौरु आहे जंहिंमें रोज़ किताब छपजनि था। यकीनन हिकिड़ी तरह सां को पंहिंजे हवाले सां सुठो अमल आहे, बुरो अमल कोन्हे। सिंध में दाड़ेल पैदा थियनि, हुनखां बहितर इहो आहे त शाइर पैदा थियनि। पर जेको अहम कमु आहे उहो इहो आहे त असांखे पंहिंजे शौर जी आबियारी करणी आहे। असांजी क्वालिटी शौर जी डिसेंट्रलाइज़ थियल आहे, विखरियल आहे। साईं जेका ॻाल्हि कई त अॻे थोरा माण्हू हुआ पर सेंट्रलाइज़ हुआ, अॼु तमामु घणा माण्हू आहिनि पर डिसेंट्रलाइज़ आहिनि। साईं मुश्ताक़ुल पोस्ट मॉडर्निज़म जी ॻाल्हि कई पे, ही डिसेंट्रलाइज़ेशन जो दौरु आहे। ही सच खे ख़तमु करे, कूड़ ऐं सच जो तफ़ावत खे ख़तमु करे छॾण जो दौरु आहे। ऐं हिन दौर जा इंटेलेक्चुअल्स जेके कमर्शलाइज़ मार्केट जा इंटेलेक्चुअल्स आहिनि, उहे नारो ई इहो था आणनि त विन विन, कूड़ो बि खटे सचो बि खटे। हे मुखालफ़त, हक़ीक़त, नज़रियो, तारीख़, कल्चर सभिनीनि खां इनकारी आहिनि। हे चवनि था त तव्हांखे सिर्फ़ु मार्केट ई कल्चर ॾींदी, तव्हांखे सिर्फ़ु मार्केट ॿोली ॾींदी, तव्हांखे अख़लाक़ बि मार्केट ॾींदो। हाणे असां मीडिया जा मोहताज थी वियासीं त असांखे मीडिया छा थी ॾे। थोरो अहम ॻाल्हि आहे, थोरो ज़हन में रखिजो। सिंधी क़ौम खे बचाइण जे लाइ हिन वक़्तु जहिड़े तरीक़े सां साईं सरदार शाह चयो त ॿोली जे इंजीनियरनि, सॉफ्टवेयर इंजीनियरनि खे ॿोली बचाइणी आहे। असांजी क़ौम खे, असांजे कल्चर खे, असांजी सकाफ़त खे, ॿोलीअ खे, असांजे शौर खे जेकॾहिं अॼु केरु बचाए सघे थो त असांजी हीअ मीडिया बचाए सघे थी। ऐं मीडिया खे पंहिंजो पॉज़िटिव रोल प्ले करणो पवंदो। छो त जंहिं समाज जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु थी वेंदो आहे, जंहिं समाज में करप्ट कल्चर हावी थी वेंदो आहे, उन समाज जे अंदरि सुपर स्ट्रक्चर डैमेज थी वेंदो आहे, अख़लाक ख़तमु थी वेंदो आहे, क़द्र वैल्यूज़ ख़तमु थी वेंदी आहे।
कल्चर ख़तम थी वेंदो आहे, ॿोली ख़तम थी वेंदी आहे। उनखे समेटण लाइ, उनखे गॾु करण लाइ हिकिड़ो वॾो किरदारु अदा करणो पवंदो, छो त सुपर स्ट्रक्चर न आहे त समाज जिबलियत ते मर्ग ॾांहुं हलणु शुरू थी वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु सिंधी समाज जिबलियत ते हयात ते नथो हले, जिबलियत ते मर्ग ते थो हले। तंहिंजे करे हर शइ जेका नेगेटिव आहे, हर शइ जेका डिफेक्ट पैदा करे थी, हर शइ जेका मुंतशिर माहौल पैदा करे थी, माण्हू फौरी उन ॾांहुं मुतवज थियनि था। तंहिंजे करे ख़बरुनि खे सनसनी खेज़ न फैलायो मीडिया वारा, ख़बरुनि खे मुस्बत बनायो, तामीरी अंदाज़ में खणो, ख़बरुनि खे नेगेटिव जिबलियत ते मर्ग ते समाज खे पैरवी कंदे पोयां न वञो, इनकलाबी कदम बनायो, समाज खे तामीर करियो ऐं समाज खे जिबलियत ते हयात ॾांहुं मोटायो त माण्हुनि में ज़िंदगी ऐं ज़िंदा रहण ऐं ज़िंदगी जो उत्साह पैदा थिए। ऐं इहो सिर्फ़ु तॾहिं थी सघे थो जॾहिं सभई चैनल, ही सिर्फ़ु अदब न, ही सिर्फ़ु अदीब न, ही शाइर त रूह जो मेडिटेशन करे थो, रूह जी कम्युनिकेशन करे थो, पर उन सां गॾोगॾु असांजो टीचर, असांजो इंजीनियर, असांजो डॉक्टर, असांजो सहाफ़ी, हर माण्हू ते इहो बुनियादी फ़र्ज़ु आहे त हू समाज जे शौर जी आबियारी करे। असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते मां कंदो हलंदुसि। मूंखे पहिरियों दफ़ो हैदराबाद सां मुंहिंजो घटि वास्तो रहियो आहे, ज़्यादातर कराची जे फंक्शननि खे मूं अटेंड कयो आहे। साईं ज़ुल्फ़कार चयो त असांजा हमेशह अहिड़ा ई फंक्शन थींदा आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त तमामु बहितरीनु फंक्शन थियो। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में चेयरमैन जो भाॻु संभालण खां पोइ मूंखे तमामु दोस्तनि, सिंध जे बाशऊर अदीबनि, सिंध जे तमामु बाशऊर दोस्तनि मूंखे तमामु घणी सपोर्ट ॾिनी, मूंखे प्यारु ॾिनो, मूंखे मोहबत ॾिनी ऐं मुंहिंजी हिमायत कई। इन जो मां तमामु घणो मशकूरु आहियां। चंद माण्हू उहे ज़रूरु हूंदा आहिनि जेके तव्हांजे साईं चयो त साड़ ऐं हसद जे बुनियाद ते तव्हांजी मुखालफ़त कंदा आहिनि, छो त हीउ माया परस्ती जो दौरु आहे। हर माण्हू चाहे थो त को शॉर्टकट हुजे, पर असां कॾहिं ज़िंदगी में शॉर्टकट कोन पहुचायो आहे। असां हमेशह मेरिट खे तरजीह ॾिनी आहे। इंशाअल्लाह हिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे अंदरि हर कमु मेरिट ते ऐं सिंधी ॿोली खे पहिरियों अॻियां रखी, सिंधी क़ौम जे मफ़ाद खे अॻियां रखी, सिंधी सकाफ़त खे अॻियां रखी जेको कमु कंदासीं इसूल सां, ज़ाब्ते सां ऐं मेरिट सां कंदासीं। ऐं इंशाअल्लाह जेतिरो पुॼी सघंदो पंहिंजे वस ॿाहिरि जाखोड़ी किरदारु अदा कंदासीं। असां को सोन जो चमचो खणी पैदा थियण वारा माण्हू न आहियूं, मज़दूर आहियूं, जाखोड़ी आहियूं, महिनत करे अॻियां वधिया आहियूं ऐं इंशाअल्लाह महिनत सां हिन इदारे खे अॻिते वधाईंदासीं। तव्हां दोस्तनि जो मूंखे साथ खपे। बाक़ी दुश्मननि जे लाइ त शालती बि चई वियो त जिनी संदी जीअ में बतूं बती बोल, कहिड़ा करियां कोॾ हेड़ा पसी तिन खे, जनी संदी रूह में रेज, जेरे में जाऊं उन्हनि खे आऊं कहिड़ा कबीरा अचिया। तंहिंजे करे अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾियो। इहे माण्हू हूंदा, इहे माण्हू थींदा रहंदा, पर शालती आख़िर में चयो त साह पर ॾेखारिजे सिजो बहण खां बसि करे। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू। तव्हां सभिनी समूरनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां हिन सालगिरह तक़रीब में आया। सामिन सिंधी अदबी संगत सिंध जो ही 60हों जेको सालगिरह वारो प्रोग्राम हो पंहिंजी पुॼाणीअ खे पहुतो। असां हिन प्रोग्राम जी जेका कार्रवाई हुई उहा सॼी अव्हांजी समातनि ताईं रखीसीं। उमेदु अथऊं त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी वेबसाइट मार्फत अव्हांजा वीचार बि असां ताईं ज़रूरु पहुचंदा। जाफ़र मेमण खे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे हाल मां इजाज़त ॾींदा। अल्लाह वई। अव्हांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन